رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم يأن للذين آمنوا أن تخشع قلوبهم لذكر الله آمنت بالله صدق الله مولانا العظيم وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين पोखणी अथई तपोख पोखणी अथई तपोख न तवी दई मुंद चढ़ी पानी थी दुई पो यारो पोइ सुकी थी दई सोक यार जिते लुणंदो सजो लोक मता सिकी हिकड़े संगला छो त जॾहिं साथी अड़न थे सॾ कयई तॾहिं ॿुधई ना ॿोड़ी हमराही तन हो तन सां तो जोदऊं ना जोड़ी पलव जाम पुनहल जो तो झलियो ना डोड़ी हाणे नाहक निदोरी थी कबरन में कूकू करी हाणे नाहक निदोरी थी ऋणन में रीहूं करी। मुअज़्ज़ज़ सामीन किराम,
अज जो ही गोठ मोहम्मद रमजान दाहिरी जे अंदर मोहतरम इमा बख्श दाहिरी साहब ऐं धनी बख्श दाहिरी साहब पंहिंजे मिठड़े बाबा मरहूम मगफूर अब्दुर रहीम जे दरजात जे बुलंदी जे खातर मरहूम जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सा अल्लाह जे जिक्र जी ऐं मुझे महबूब मुस्तफ़ा जे दुरूद जी महफिल सजाई आ। अल्लाह ताला जा अणगणिया एहसान जै मुझे करीम रब तव्हां असां गुनाहगारन के पांजे जिक्र जे महफिल में अचण जी तौफीक अता फरमाई। हिन वक्त तव्हां सां खां वधीक अकुल वारा माण्हू भी दुनिया में दुनिया जे कमकार में हुंदा। तव्हां सां खां वधीक सुहणा सेबता माण्हू भी दुनिया जे कमकार में हुंदा। तव्हां सां खां वधीक इल्म वारा ज़हन वारा इज्जत वारा सोचन वारा दुनिया जे कमकारन में हुंदा। पर तव्हां सां पंहिंजे पाण खे छो न खुश नसीब समझूं जो ही घड़ियों मुझे रब पंहिंजे याद में तव्हां सां खे नसीब फरमायूं हन। जिंदगी जो कोई भरवसो नाहे यार, उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे। सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। काई खबर नाहे तव्हां सां खे पंहिंजे जिंदगी जी, लेकिन मुझे रब करीम जा एहसान जै कुछ घड़ियों जिंदगी में तव्हां ऐं असां खे पंहिंजे याद में वेहण जी तौफीक अता फरमाई आहे। अल्लाह जे जिक्र जी महफिल में वेहण यह का नंढड़ी गाल कोने का, पर मुझा मिठड़ा खबर तॾहिं पवंदी जॾहिं हिन दुनिया खां तव्हां सां रुखसत थींदासीं। पो जॾहिं तव्हां सां के न हिन घड़िन जो अजुर मिलंदो, पोइ चवंदासीं ओ मुझा मौला हिकिड़ो दफ़ो छॾ, अल्लाह साईं हिकिड़ो दफ़ो मोकल ॾे, तुंहिंजे दर खां ॿाहिरि कोन निकिरंदासीं। पर गुज़रा हुआ ज़माना आता नहीं दोबारा, फिर हाफिज खुदा तुम्हारा। हियर जेको तव्हां सां अल्लाह जे जिक्र में वेठा हूं, अण ॾिठो सौदो था कयूं, न खुदा के ॾिठो थो, न जन्नत के ॾिठो थो, न जहन्नम के ॾिठो थो, न वरी पंहिंजे महबूब आका जो उहो पाक ज़मानो तव्हां सां ॾिठो आहे। 1400 साल गुज़री विया हन, लेकिन केॾा न तव्हां सां खुश नसीब हूं, खुश नसीब हूं। 1400 साल गुजरण जे बावजूद अज भी महबूब मदीने वारे मीर जो नालो था ॿुधूं त जिस्म में हिकड़ी अजीब कैफियत पैदा थी थे। इहा ई बुनियादी शय मुझा दोस्त, सादा जुमला सादो अंदाज, इहा ई बुनियादी शय जेको कन्नन खां बोड़ो आ उन जे भर में दुहल वजायो, उनके खबर पवंदी कान, खबर पवंदी न। जेको चरियो आ उन जाडो केतिरियूं बि ॻाल्हियूं कयो, खबर पवंदी कान, खबर पवंदी। याने समझ उनखे ईंदी आ जंहिंखे अकुल हूंदो आ, ॿुधंदो उहो आ जंहिंखे कन हूंदा आहिनि, पर ज़ाइको उनखे नसीब थींदो आ जंहिंखे वात हूंदो आ। कन मां का बि शइ विझबी त ज़ाइको ईंदो अदा कोन ईंदो, पर जे वात मां विझबी त ज़ाइको ईंदो न। याने ज़ाइके जे लाइ वात जो हुजण ज़रूरी आ, ॿुधण जे लाइ कननि जो हुजण ज़रूरी आ, सोचण जे लाइ दिमाग़ जो हुजण ज़रूरी आ। मदीने वारे मीर सां मोहब्बत करण लाइ वरी दिलि जो हुजण ज़रूरी आ। छो त दुनिया जो ताम वात में ज़ाइको महसूस थींदो,
पर महबूब जी मोहब्बत ऐं प्यार जो भी जायको आ उहो जायको दिल में महसूस थींदो कीअं महसूस थींदो आ जॾहिं महबूब जो नालो कनन ते अचे ऐं दिल मां हिकड़ी अजीब कैफियत पैदा थे त पोइ पक समझ त तुंहिंजो कनेक्शन गंढिजी यकीन समझ। पर जेकॾहिं महबूब जो नालो तुझा कन बुधन था पिया लेकिन जिस्म में का भी तब्दीली कोने जिस्म में कुछ भी महसूस न थो करी त पो पक समझ त जिक्र त महबूब जो हली रहो आ पर तुझो अञा कनेक्शन महबूब सां कोन गंढियो आ छो त कनेक्शन गंढजण जे लाइ ज़रूरी आ थोड़ो 6-7 तारूं हूंदियूं बिजली जो तार में हिकड़ी भी रुगी न किथे बिजली जे कनेक्शन में रुगी तार थोड़ी भी लगंदी आ घणो न त थोड़ो त बल्ब बरंदो या कोन बरंदो जे सजी तार मिली वई पो त माशाअल्लाह फुल पावर इंदो पर जे थोड़ो 6-7 तारुन मां हिकड़ी तार भी लगंदी आ न त कुछ न कुछ बल्ब बरंदो आ त ऐ मुसलमान सब खां पहिरी इहा गाल पंहिंजे दिल में पक्की रखी छॾ त महबूब सां दिल जो कनेक्शन मिलाइण ऐं मिलण जी इहा निशानी आ त महबूब जो जिक्र आडो थे त जिस्म में हिकड़ी अजीब तब्दीली महसूस थे ऐं ईअं महसूस थे त ॼण मां महबूब जे दरड़े ते वेठो हां तव्हां मां जंहिंजो भी लीमो खाधल हूंदो जे उन जे आडो लीमे जी गाल कबी त उन जे वात में जायको त कोन ईंदो पर ख्याल त जायके दे विंदो न वात में पानी इंदो न ए मिसाल इन करे थो दियां त मुझा मुसलमान भा खुदा जो कसम तू एतरो इज्जत वारो हई खुदा एडो तो सा प्यार थो करे मदीने जो साईं एडो तो सा प्यार थो करे जो तो असा के अंदाजो ही कोने बस रुगी तवा असा थोड़ो हिन जालिम दुनिया जे हिन चटपटाखन के थोड़ो पासे ते रखी रुगी थोड़ो दिल जो कनेक्शन मदीने दे कयो पो तो मजो दिस त छा थो थे बस रुगी थोड़ो कनेक्शन रुगी तू पंहिंजे दिल जो ख्याल कर छो त सोने लतीफ सरकार फरमायो पाण ही ईंदुम हो तो पर आऊं भी अग भरी थियां मता चवे में भलो जो त हिन कमीणीअ मां की न थियो थोड़ो पंहिंजे दिल जो ख्याल थोड़ो पंहिंजे दिल जी सोच अक्सर हिकड़ी गाल तकरीर में कंदो हां मां हिकड़ो गरीब हुयो जेको मदीने पाक में पहुतो कयल गाल हिन करे थोड़ी थो कयां जेडी मल महबूबन जे दरबार में रोई सुतो त महबूब कर्जी थी आयो हां मुखे कर्ज दे मां कोन मोटंदुस त महबूबन करीबन उनखे दीदार करायो पाण फरमायो त उथी हिन मुहांडरे सां माण्हू अचे थो तू उनखे असांजा सलाम ॾे जेको चवंदेसि तोखे ॾेई छॾींदो अर्ज़ तो करे महबूब जेकॾहिं न उहो मूंखां निशानी पुछे त छा चवांसि मदीने जे मीर फरमायो जेकॾहिं तोखां निशानी पुछे त ॿुधाए जांस त रोज जुमे जे रात 100 दफ़ा दुरूद मां मुस्तफ़ा जे दरबार में मोकिलींदो हई फलाणी जुमे जी रात ओ जागे जे करे तू 100 दफ़ा पूरो न करे सघे जियां पढ़ी पयो निंड पई अचे पाण खे चूंडियूं पियो हणी पान के अजाब पियो दी तकलीफ पियो दी त 100 दफ़ा पूरो कया मगर 100 दफ़ा पूरो न थियो ॾींहं जो ज़ारो कतार रोई पियो इहा निशानी लॻई त मूंखे पैसा ॾे उन शख्स यकदम अख खुली वई इंतज़ार कई ॾिठे अचण वारो भी आयो आ पोयां लगी पयो जॾहिं दरवाजे ते पहुतो उनखे महबूब जा सलाम ॾिनई उन चयो का निशानी ॿुधा हिन निशानी ॿुधाइण शुरू कई हुन कंधड़ो हेठ करे रोवण शुरू कयो
हिन गाल करे बस कई हुन गोढ़ा उगी करे कंधु मथे करे चे वरी बुधाए त मुझे महबूब छा चयो। वरी उन पांजी गाल शुरू कई उन बुधण वारे बुधी जने गाल पूरी कई वरी लुड़क उगी करे वरी चई त वरी बुधा मुझे महबूब छा चयो। सवालिय खे कावड़ आई जे ॾियणो थई त दे हर हर छो थो पुछी। उन रोदड़ चयो ऐ अल्लाह जा बाना तू गाल कंदो पियो वञी मां दीदार कंदो पियो वञा। जी तू गाल पियो करी त महबूबन तोड़े ही न्यापो दिनो आ त मां अखड़ियूं बूटे महबूब जो तस्वर पियो कया त इए पियो दिसा त मुझो महबूब सामो तू गाल पियो करी मां दीदार पियो कया। याद रखी छदा मुझा मुसलमान भाई याद रखी छद महबूब कंखा परे ना है। महबूब कंखा परे बिना है पर याद रखी छद महबूब वेझड़ो बिना है। ये बई गालियों ज़हन में पक्कियों रख। महबूब परे भी कोन है महबूब वेझड़ो भी कोन है को। महबूब परे उन्हन जेला कोन है जन पंहिंजे दिल जो कनेक्शन महबूब सां मिलायो उन्हन खां त महबूब परे आहे ही कोन। ऐं जन जिस्मानी तौर ते त सब कुछ कयो पर दिल हिन ज़ालिम दुनिया सां लगाई उन्हन जेला वरी महबूब वेझो आहे ही कोन। याद रखी छद जंहिंजे दिल में महबूब जो नालो इस्म पाक बुधण सां थोड़ो न दिल में एकड़ी कैफियत थे उनखे मां खुशखबरी थो दिया त तू यकीन कर त तुझो कनेक्शन गंढिजी वयो। चोल त लतीफ सरकार भी फरमायो के वेझड़ा भी के वेझड़ा भी दूर अल्लाह के दूर बे औदास परी के चढ़न न चितते के विसरन न मूर जिय में कुंडी पूर तिय मूसी बणा सुपरी। अल्लाह वारन जे हिक हिक लफ्ज दे गौर कर। कुंडी में कच्चे जे मानुन खां पुछ अगर तू भी कच्चे जो आई कुंडी कारड़ी में उन जे सिंग में वकड़ हुंदा हन पर केतरा भी वकड़ हुजन उते जो उते वरंदो वींदो आ सिंग हेडे भी कोन थींदो आ हेडे भी कोन थींदो आ। सोने लतीफ सरकार फरमायो त महबूब सां प्यार करण वारा महबूब तो खां परे कोन्हे को रुगी तू दिल जो तसव्वुर महबूब दे मिला दिस त मुझो महबूब किए थो तो सा कुर्बड़ो फरमाए। बुनियादी गाल केड़ी के हम याद रखे जा तो अगर तुझे दिल में थोड़ो भी ख्याल अचे थो तो यकीन समझ तो महबूब सा कनेक्शन तुझो मिली वयो। पर सच त इहो आ जेकने आशिकन जे नजर में हलंदे मथे हजरत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते पियो वञे। एक शख्स चयो ऐ अल्लाह जा नबी मुझे रब जे दरबार में अर्ज कजा त मुझा मौला मुझो नालो केड़े खाते में लिखियल आ। मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में अर्ज कयो बेनियाज रब जवाब इनायत फरमायो ऐ मूसा इन मुझे बाने के बुधाए जा त तुझो नालो मां रब जे दुश्मनन में लिखियल आ। केड़े खाते में लिखियल आ? दुश्मनन जे खाते में। जी अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह उन शख्स वट आयो उनके अहवाल दिनई वो शख्स नचण शुरू थो करे खुशी में झुमरियों पाइण शुरू थो करे
अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह फरमायो ऐ अल्लाह जा बाना तुझो नालो दोस्तन में कोने तुझो नालो दुश्मनन में आ। ओहो निहारे चवे तो ऐ अल्लाह जा कलीम नालो त यार वट लिखला ओ दोस्तन में हुजे या दुश्मनन में। अज जेको दुश्मनन में लिखला मां पंहिंजे यार जे फैसले ते खुश तो थिया जे दोस्तन में लिखंदो त देर कान्हे का। यार जे रज़ा में राज़ी रहण मुझा मुसलमान भा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका खुदा खां ॻुझी आहे। तोखे पेट में सूर थो पवे छा मुझे रब के खबर काने। तोखे मथे में सूर थो पवे छा मुझे खुदा के खबर काने। तोखे का तकलीफ़ थी अचे छा मुझे रब के खबर काने। दाहूं कंदा हो अदा खुश आई अड़े अदा कहिड़ा हाल तो पुछी हीअं थी वियो। ऐं अल्लाह जा बाना तोखां तुंहिंजी तकलीफ़ खुदा खां ॻुझी काने मुझे मुस्तफ़ा खां बि ॻुझी काने। याद रखी छॾ बजाए हिन हुन खे ॿुधाइण लाइ जेको पुछई न बस हिकिड़ो जवाब ॾे चओ अल्हम्दुलिल्लाह। कहिड़ियूं दाहूं कयां दाहूं उन जे आॾो कर जेको तुंहिंजे दाहुन जो दर्द भी करे जेको तुंहिंजे दर्दन जी दवा बि करे। दुनिया वारन के सुहणे अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइन था ऐ अल्लाह जा बाना पंहिंजे दुखन जूं ॻाल्हियूं माण्हुनि खे न ॿुधाईंदो कर। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइन था त पंहिंजे दुखन जूं ॻाल्हियूं पंहिंजे दिल जा राज भले केॾो बि दिली दोस्त हुजे अब्दुल कादिर जीलानी सुहिणो फरमाए थो त पंहिंजे दुखन ऐं परेशानियुनि जूं कहाणियूं पंहिंजे दिली दोस्त खे बि न ॿुधाए। मुंहिंजा साईं अगरि दिली दोस्त खे न ॿुधायां त कंहिंखे ॿुधायां। पाण फरमाइनि था इहो अॼु जो जेको तुंहिंजो दोस्त आहे इहो सुभाणे तुंहिंजो दुश्मन भी थी सके तो। जेको अॼु जो तुंहिंजो दोस्त आहे इहो सुभाणे तुंहिंजो दुश्मन थी सके तो। तुंहिंजी दिल समुंड आहे दोस्त जी दिल दरिया आहे। जेकॾहिं समुंड में ॻाल्हि न टिकी त तूं दोस्त खे कीअं थो चवीं त मां त तोखे ॿुधायां थो पर तूं ॿिए खे न ॿुधाइजां। जॾहिं समुंड में ॻाल्हि नथी टिके इहा दरिया में ॻाल्हि किथां टिकंदी। पाण फरमाईंदा ख़बरदार थी पंहिंजे दुखन सूरन जूं कहाणियूं दोस्तन खे न ॿुधाए। इहो अॼु जो दोस्त अगरि सुभाणे तुंहिंजो दुश्मन थी पियो त सभ खां पहिरीं तुंहिंजे कमज़ोरनि जो फ़ाइदो वठण वारो इहो दोस्त हूंदो। दुनिया जे आॾो ख्वार करण वारो इहो दोस्त हूंदो। दुनिया जे आॾो तुंहिंजूं कमज़ोरियूं ॿुधाइण वारो इहो दोस्त हूंदो। त अर्ज़ कयो ग़ुलाम मुंहिंजा साईं पोइ अंदर थो फाटे। पाण फरमायूं त उन करीम खे ॿुधा जेको तुंहिंजे दर्दन जी दवा करे। उन महबूब मदीने जे ताजदार के ॿुधा जेको तुंहिंजूं मुश्किलातूं हल करे। जेको तोखे दुनिया में ख्वार कोन कंदो पर तुंहिंजे दर्दन जी दवा कंदो। मुझे करीम आका जो सहाबिया सुने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जो सहाबिया पुत्र गुम थी वयो। केर गुम थियो? बच्चड़ो गुम थी वयो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबी जो अंदाजो लगाए बच्चड़ी वाल हई के जो बच्चड़ो गुम थींदो आ त अब्बे अम्मा जो छा हाल हुंदो आ। 3 ॾींहं गुज़री वया जी जल अमड़े रोई रोई बिना खाइण जे हीण हाल करे छड़िया। अखिन जो पानी सुकी वयो पीउ गोले गोले दीवानो। जेडी मल मुझा दोस्त अजीज घर मायूस थी मोटी आयो। ज़ाल चवे थी गाल बुध का भी किथों खुर कान थी लगे। दुनिया जे आडो त मायूस थी वया हो। देर न कर सिधो महबूब जे दरबार में वञ। महबूब जे दर ते जेको सवाली ईंदो आ कॾहिं बि खाली कोन मोटंदो आ। जबलन में रहण वारो सहाबिया जंगल में रहण वारो सहाबिया मदीने का तमाम घणो परे आ। उन दुख जे हाल में उन परेशानी जे आलम में अज चौथो ॾींहुं थो थे। बचड़े जे विछोड़े में उन जो हाल कहिड़ो थी वयो आ। 4 ॾींहं बचड़े जे विछोड़े के थी वया। रोवंदो रोवंदो मुझे मदीने जे ताजदार जे दरबार में थो अचे। काथे चो मदीने वारे जे दरबार में।
काथे थो अचे गाला गाला काथे थो अचे मदीने वारे साईं जे दरबार में उन दरबार जो अंदाज़ो किए थो लगाई मुसलमान जह महबूब जे मुल्क ता न रुगी महबूब जे मुल्क ता रुगी तो दे न का तस्बीह या टोपी इंदी आ लिखियो पियो हुंदो आ त मेड इन चाइना लिखियो पियो हुंदो आ त ये चाइना में ठही आ पर हमराह वियो मदीने पाक बा वठी आयो दे खबर जडे टोपी मिलंदी थई त चुमंदो हई या कोन चुमंदो हई जवाब दे लिखियो पियो आ त चाइना जी आ लिखियो भी पियो आ त चाइना जी आ पर आई महबूब जे रुगी वतन तो चकरड़ो दई आई आ त तुझी उन सा एतरी उल्फता जो तू उनके नालो बुधण सा चुमी थो इहाई मोहब्बत आ जेका तोखे जन्नत में महल ठहराए दीदी इहा मोहब्बत जी निशानी आ इहा प्यार जी निशानी आ हली वनी करे उन हाजी सगोरे जेला जंजी रुगी खबर पवंदी आ तो उमरो करे मोटियो आ दौड़ंदा वींदा उन जो चेहरो दिसण जेला उन जो अखड़ियों दिसण जेला गाल छाहे एकड़े आशिक मंजर ज़हन में चयो शेर पढ़ा एकड़ो अजो उडेरी वञो कूंज ॾाढी दिल खे लगी मूंझ अजो उडेरी वञो कूंज ॾाढी दिल खे लगी मूंझ कोई मदीने जो माण्हू किथे दिसी त ॿुधाए वठी अंगण ते अचांस वठी अंगण ते अचांस पंहिंजे पुनल जो पुछांस वठी अंगण ते अचांस पंहिंजे दिलबर जो पुछांस कोई मदीने जो माण्हू किथे दिसी त ॿुधाए छो थो मदीने जे माण्हू जी पुछा करी चवे थो मन के ॿुधा ए हरम जूं ॻाल्हियूं अल्लाह अल्लाह शलबा जपवई सुना करीम मन के ॿुधा ए हरम जूं ॻाल्हियूं नबवी हरम जूं मिठड़ियूं ॻाल्हियूं अजो उडेरी वञो गेरा हितां उडेरी वञो गेरा मुझा जली वियाहन जेरा कोई मदीने जो माण्हू किथे दिसी त ॿुधाए मदीने तय्यब जे ला दिल तड़पंदी आ मदीने जे दीदार ला दिल सिकंदी आ अज दीवानो जबलन झंगलन मां पंधड़ो करे ताजदार मदीना जे दरबार में ईंदो आ रोंदो थो अचे सुबह जो टाइम महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा जे सथ में वेठा हन सहाबी सगोरो झंगल जे रहण वारो टिन ॾींहंनि जे बच्चे जे विछोड़े वारो चौथे ॾींहुं हुजूर जे दरबार में पहुतो जीअं रोंदो हबीबन खे ॾिठई हूअं त चुप हुयो पर महबूब खे ॾिठई त ओछंगरूं अचे वयूं हिकिड़ी शइ नोट कयो ॿार खे न ॿाहिरि केरु बि मारींदो आहे त उहो हुन जो मुक़ाबिलो कंदो आहे केरु पुछंदो त छाहे चवंदो हीअं हीअं पर जॾहिं न अमड़ जे साम्हूं ईंदो अमड़ पुछंदी अबा छा थियो अथई त रोई ॾींदो छो त हुनखे ख़बर आहे त मुंहिंजी अमड़ मुंहिंजो पासो वठंदी मुंहिंजी अमड़ मुंहिंजो साथ ॾींदी त यादि रखो दोस्तो रोअण उन जे आॾो ईंदो आहे जंहिंजी पक हूंदी आहे त हे मुंहिंजो पासो वठंदो
सहाबीअ खे ख़बर आहे त अॼु महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे मथां महिरबानी फरमाईंदो जीअं हुज़ूर जे पाक नूरानी चेहरे तय्यबह जे मथां निगाह पई त रोअण शुरू कई। मुंहिंजे आका करीम फरमायो ओ रोअण वारा दरबार मुस्तफ़ा में आयूं रोअण त बंदि कर। याद रखी छॾ ज़मीन जे खिते ते रो बेशक रो अल्लाह खे रोअण वणंदो आहे पर मदीने तय्यबह जे दरबार में खुदा जो कसम तूं वञ सही उते रुगी तूं अखियुनि मां ॻोढ़ा ॻाढ़ अञा निंड मां उथंदे कोन ॾिस त तुंहिंजो कमु थिए थो या नथो थिए। 2012 जे अंदर मदीने तय्यबह जे दरबार में मौजूद हुयासीं। उते असां सां साइड में को काफ़िलो हुयो, को आफीसर आयो हो। घर वारीअ फोन कयसि त पुठियां घर पंहिंजे सॼे खे सील करे विया आहिनि, 24 कलाकनि जो अल्टीमेटम आहे, हाणे तूं मदीने में वेठो आहीं, मां छा कयां। हुयो त आफीसर पर हुयो सरकार जे प्यार वारो। उते जेके होटल में माण्हू आहे उन्हनि खे चई त कंहिं वटि का न्याणी गॾु आयल आहे नंढड़ी, तवजह कजां। हिकिड़े चयो यार चई ख़ुदा जे वास्ते हिकिड़ो अधु कलाक मूंखे न्याणी ॾे। उहा न्याणी खणंदो रोंदो सिधो मुंहिंजे महबूब जे दरबार में। अम्मा फातिमा ज़हरा सुहिणी जो घरड़ो आहे। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे नसीब फरमाए। जन्नतुल बकी जे पासे खां बाबे जिब्राइल खां अचिबो आहे, उतां अंदरि अचे अम्मा फातिमा सुहिणी जे दरड़े जे साम्हूं बि उहा न्याणी हंज में खणी मदीने जे साईं खे त चयो मुंहिंजा साईं मुंहिंजी न्याणी त ॻोठा पर हीअ न्याणी तोॾे मेड़ खणी आयो आहियां। सुहिणी अम्मा बतूल न्याणी जे सदके मुंहिंजी मुश्किल हल कर। यकीन कयो दोस्तो मदीने तय्यबह में ही हुयासीं। हू अञा उते रोए थो पियो, न्याणी बि पराई रुगी मुंहिंजे महबूब जे दरड़े ते खणी चए थो महबूब हिन न्याणीअ जो वास्तो अथई, हिन न्याणीअ जे वास्ते मुंहिंजा महबूब मुंहिंजी मुश्किल हल कर। अञा उते रोई दुआ घुरी निकिरे ई कोन थो त घरों फोन थी अचेसि त अलाए केर आया माज़रत करे विया त असां भुल में तव्हांजो घर सील कयो आहे, असांखे कंहिं ॿिए जो घर सील करणो हो। अहिड़ो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको गुलामनि जे अख में ॻोढ़ो बर्दाश्त न करे सघंदो। उन महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां यकीन कर मुसलमान तूं मोहब्बत सां कॾहिं मुस्तफ़ा खे सॾड़ो त करे ॾिस। इंसान त इंसान पर महबूब मुस्तफ़ा जे दरबार में सुबुह जो टाइम सहाबी सगोरो को झंगल मां आयो, कंहिं पखीअ जा बचड़ा ॾिठई, आवाज़ ॾाढो वणेसि पियो। दिलि में ख़्याल कयईं त हिन पखीअ जे बचड़े खे तातींदुसि, ॾाढो सुहिणो आवाज़ कंदो। हे पखीअ जे बचड़े खे आखेरड़े मां खणी घर रखी महबूब जे दरबार में वेठो आहे। उन पखीअ जी मां मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे साम्हूं आवाज़ करे केॾी महिल हीअं वञे केॾी महिल हीअं वञे। पखियुनि खे बि ख़बर आहे त दरे मुस्तफ़ा ते कुर्ब थींदो। उन पखीअ जूं दाहूं हिकिड़ो दफ़ो दाहूं कंदे वियो पखी, मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो सब्र कर। ॿियो दफ़ो दाहूं कंदो वियो पखी, मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो सब्र कर। साहबा ॾिसनि पिया त पखी चूं चूं पियो करे, साहबा ला त चूं चूं, पर यार जेको ॿोलियूं ॿुधण वारो आहे, राज़ ॼाणण वारो आहे, उहो त ॼाणे पियो त पखी छा थो चवे। जेॾी महिल टियों दफ़ो उन पखीअ दाह कई त मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो ॾियो ख़बर केरु हिन पखीअ जा बचड़ा आखेरे मां लाहे आयो आहे। मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवाना हिकिड़ो सहाबी उथी बीठो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढा सुहिणा पे लॻा, न की कुहण जी नियत कई थम, न की गोश्त खाइण जी नियत कई थम, सुहिणा पे लॻा। इन करे मां खणी चयो त घरड़े में रखां, ॿोली वणे पियो। हुज़ूर फरमायो त हिन जी अमड़ दाहूं थी पई करे, मां मुस्तफ़ा खां दाह बर्दाश्त न थी। जेको पखीअ जे अमड़ जी दाह बर्दाश्त न करे मुसलमान, जेको पखीअ जे अमड़ जी दाह बर्दाश्त न करे उहो पंहिंजे उम्मतीअ जूं दाहूं बर्दाश्त कंदो।
छो रब कुरान में चयो त वलौ अन्नहुम इज़लमू अनफुसहुम जाऊक जॾहिं पंहिंजे नफ़्सन जे मथां ज़ुल्मनि जी इंतहा करे छॾियो महबूब चवीन तुंहिंजे दरवाज़े ते अचनि छो रब फरमायो रब हिते ॻोठ मोहम्मद रमज़ान डायरी में मौजूद न आहे छा ॾोह कयूं अल्लाह जा रब चए महबूब तुंहिंजे दरबार ते अचनि फस्तगफिरुल्लाह माफ़ी वरी बि मां रब खां घुरनि अल्लाह ताला छो फरमायो ओ मुस्लमान कॾहिं बि गौर न कए थे गौर कर अल्लाह ताला जॾहिं माफ़ी बि रब खां वठणी आहे माफ़ी ॾियण वारो बि रब आहे उहो रब छो थो चवे महबूब ज़ुल्म जानिन ते करे पोइ चवीन तुंहिंजे दरबार में अचनि इन करे जो मुंहिंजे ख़ुदा खे ख़बर आहे त मुंहिंजो महबूब पंहिंजे उम्मत सां प्यार थो करे मुझे खुदा के खबर आ त जॾहिं न उम्मती अचे हुजूर जे दरबार में रुनो मुझे मुस्तफ़ा खां बर्दाश्त को न थींदो उम्मती गोढ़ा गाड़ींदो मुझो मुस्तफ़ा हथड़ा खणंदो मां रब खे रहम अचे वेंदो माफ़ करे छॾींदो मास मुआफ़ी मुझो रब ॾींदो आहे गुनाह मुआफ़ मुझो अल्लाह कंदो आहे ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी थी वञे मां अर्ज़ पे कयो त उन सहाबी सगोरे रोंदे अर्ज कयो त मुंहिंजा महबूब मुझे बचड़े के 3 ॾींहं थी विया आहिनि गुम अॼु चौथो ॾींहुं आहे घर में चुल्ह कान बरिया उन मुझे बचड़े जी अमड़ रोई रोई हीणो हाल करे छॾियो आहे महबूब मुंहिंजा बचड़े सां ॾाढो प्यार आहे मुझे आका फरमायो देर न कर पंहिंजा ॻोढ़ा त उघ उन जीअं ॻोढ़ा उघी बस कया हिन कुंड मां हिकु सहाबीअ आवाज़ ॾिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नालो ऐं पता पार इहो असांजो महबूब जो गुलाम ॾेई रहियो आहे इन पतन पारनि सां हाणे हाणे फलाणे बाग जे कुंड में उन छोकिरे खे मां खेॾंदो ॾिसी आयो हां जिया जो उन पीउ पंहिंजे पुट जो पतो ॿुधो अंदाज़ो लगा 3 ॾींहंनि जो विछोड़ो हो मुझा दोस्त अजीज उते जो उते उन बाग जे तरफ डोड़न शुरू कयो जिया बाग जे तरफ इन डोड़न शुरू कयो त मुझे करीम आका आवाज ॾिनो ओ वञण वारा जी मुझा आका जरा गाल बुधी पो वञ जेडी मल उहो सहाबी बीही रहियो मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो जेडी मल उन बाग जे कुंड में पहुची यकीनन तू सडड़ो कंदे हा मुझा आका सडड़ो कंदुम मुझे हुजूर फरमायो इए सड न कजा त ओ मुझा दिल बर पुट काथे हलिया जेडी मल मुझे हुजूर इए फरमायो सहाबीअ जा 6 छिजी पया मोहब्बत हली वई अजीब दिल में ख्याल थियो त मुझो मुस्तफ़ा करीम रोके रहियो आ त इए सडड़ो न कजा त ओ मुझा पुटड़ा हलिया सहाबी जे दिल में ख्याल आयो शायद मां हिन जो सगो पीउ न आहियां शायद मुझे हिन नसब में को फर्क अची वियो आ न बचड़े जे में सहाबी जे दिल में जो ख्याल आयो त मुझे मुस्तफ़ा फौरन फरमायो ओ अल्लाह जाबाना जेको सोचे रहियो आ इहो न सोच मां मुस्तफ़ा इन जे करे थो रोकियां उन बारड़े सां रांद खेॾण वारा मता के यतीम भी मौजूद हुजन जन जो अबो दुनिया में मौजूद न हुजे सल्लम जे ज़ात जो ज़िक्र तुझे आडो थे त पंहिंजी कैफियत ॾिस त तुझे अंदर जी कैफियत तब्दील थी आ या कान थी आ जे अंदर जी कैफियत तब्दील न थी थे त तू यक हाजी हई हाफिज हई कारी हई कुछ भी हई समझ तो सजी जिंदगी बर्बाद करे छडी आ अन्या तो कुछ ही को न कमायो आ पर जे दाढ़ी कूड़ हई परवाह ना है गुनहगार हई परवाह ना है पर जे महसूस तो करी त महबूब जो नालो थो बुधा त मुझे अंदर में हिकड़ी अजीब कैफियत पैदा थी थे त तोखे लख लख मुबारक आ छो त इहा जेका कैफियत आ इहा बुधाए थी त तुझे दिल जो कनेक्शन महबूब जे दरबार में गंढियो पयो आ त असुल कैफियत आ मुझा दोस्त अजीज उहा
दिल जी कैफियत उहा दिल जी मुझा दोस्त अजीज जेका अजीब कैफियत होंदी आ उहा मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां तोखे मिलाईंदी आ महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में तोखे पहुचाईंदी आ त मां मोटी अचां पंहिंजे मौज़ूअ ते छो त मौज़ू आहे अबे ऐं अम्मा जो हुजूर जे दरबार में सहाबी थो अचे नालो चाहे चो तलहा बिन उबैद हुजूर जे सहाबी जो नालो आ तलहा बिन उबैद मुझा दोस्त अजीज गुलाम थियण जे ला थो अचे मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती थियण ला अची रहियो आ जी जल अमड़ खे ॾाढो प्यारो आ मां ॾाढो प्यार कंदी आ पाण भी अमड़ सां प्यार कंदो आ पर चेहरे मुस्तफा जो इहो ही कमाल आ जंहिं भी हुजूर जे पाक चेहरे जो दीदार कयो ऐं मुझे मुस्तफा अगर उनखे कबूल कयो देर कान थींदी हुई उहो दीवानन वांगुर मुझे मुस्तफा जो गुलाम बणजी वेंदो हुयो तलहा बिन उबैद जीजल अमड़ जो लाडलो बचड़ो आ पंहिंजे कमकार सां निकतो मुझो महबूब मदीने जो ताजदार साम्हूं अची वियो जीअं मुझे मुस्तफा करीम जे चेहरे अतहर जे मथां निगाह पई तलहा पंहिंजी दिल कुर्बान करे वेठो मुझा दोस्त अजीज कदमन में हली आयो ओ मुझा महबूब कलमो पढ़ायो महबूब कलमो पढ़ायो आ महबूब मुसलमान महबूब जे आडो मुसलमान थियो आ हाणे गौर सां ॿुधजां उहो तलहा बिन उबैद जेडी मल घरों अचे रोंदो अचे बाहर गोढ़ा उघंदो अचे हिकिड़ो दफ़ो मुझे करीम आका उन जे गोढ़न ते निगाह पई मुझे मदीने जे साईं पुछो तलहा अग में त मक्के जे गलिन में बगैर रुवण जे घुमंदो हुए अज तुझे अखिन में गोढ़ा छाजे करे मुझा दोस्त अजीज बस मुस्तफा करीम जे पुछण जी देर आ तलहा ज़ारो कतार रोवण शुरू कयो मुझे आका फरमायो गाल कर अर्ज़ तो करे मुझा साईं मां जीजल अमड़ सां ॾाढो प्यार कंदो हां मुझा आका मां पंहिंजे जीजल मां सां ॾाढो प्यार कंदो हां मुंहिंजी अम्मा बि मूं सां ॾाढो प्यार कंदी आहे पर मुंहिंजा आका जॾहिं खां मां मुस्लमान थियो हां दुनिया जे तानन जी परवाह नाहे मिटन माइटन जे तानन जी परवाह नाहे पर मुंहिंजा आका जेॾी महिल जीजल अम्मा मूंखे तानो ॾींदी आहे मुखे समझ में न ईंदो आ त दिल त महबूब खे ॾई चुको हां हाणे अमड़ जी आॾो कहिड़ो जवाब ॾियां पोइ अमड़ जे तानन सां मुंहिंजा गच ॻरी पवंदा आहिनि ओ मुंहिंजा महबूब मूंखां जीजल जो तानो बर्दाश्त नथो थिए दुनिया भली ॾे पर अमड़ सां प्यार थो कयां उन जो तानो बर्दाश्त नथो थिए मुझे करीम आका फरमायो देर न कई मुझे करीम आका पाण फरमायो जा गोड़ा उगी छद मुरकंदो वञ मां मुस्तफा तोखे खुशखबरी थो ॾियां त तुंहिंजी अमड़ वरी तोखे कॾहिं बि तानो कान ॾींदी तवज्जह त कर मुसलमान जॾहिं तलहा बिन उबैद खे ज़ुबान मुस्तफा मां या खुशखबरी मिली हुआ नमाज खां बाद में चवंदो हो त मस्जिद में वेठो हुजां सहाबा जे कचहरीअ में वेहां अम्मा निंड करे त पो वञा अॼु देर नथो करे चवे थो नमाज पूरी थिए त वञा छो त महबूबन फरमायो आहे तलहा मां तोखे तानो कान ॾींदी यकीन आहे त मुंहिंजी अमड़ मुस्लमान थी वई हूंदी जीअं जो नमाज पूरी थी हूअं आस्ते आस्ते अॼु डोड़ंदो जीअं जे घर जे दर ते पहुतो ॾिसे जी जल अमड़ इंतजार करे रही आ जिया तलहा जे चेहरे ते मां जी निगाह पई सीने सां लाए चुम्मियूं ॾींदी बचड़े खे गिराटी पाए अंदर वठी
सेज ते थी वेहारे जेका मां विछाए रखी आ उहा मां जेका रोज़ ताना ऐं मेहणा ॾींदी आ अॼु तानो मेहणो नथी ॾे चवे थी ओ तलहा अॼु इन सेज ते वेही करे जंहिं पुनल खे दिलि ॾेई आयो हई उन पिरीअ जे प्यार जूं ॻाल्हियूं कर त तुंहिंजी अमड़ ॿुधी पंहिंजो हां ठारे। तलहा जे अखियुनि में लुड़क लड़े अम्मा जीजल ॻाल्हि चाहे चवे थी ओ मुंहिंजा बचड़ा ओहो ही टाइम थी ॿुधाए जेको तलहा हुजूर जे दरबार में रोई अर्ज़ पियो करे ओ मुंहिंजा बचड़ा जी मुंहिंजी जीजल अम्मा बचड़ा बस तूं हितां निकिते हेतिरियूं घड़ियूं गुज़रियूं कावड़ में वेठी हुयसि अॼु तलहा सां घटि नाहे करणी चंद लम्हा गुज़रिया ॾिठमि त चोॾीअ जे चंड खां वधीक सुहिणो अंगण ते आयो आ। महबूब पेरड़ो पायो आ महबूब निहारे चयो ऐ तलहा जी मां ऐ तलहा जी मां तलहा सां प्यार थो करे रब तलहा सां प्यार थो करे तू छो थी उन बचड़े सां नाराज थी उन महबूब जा ये जुमला बुधी करे महबूब जो चेहरो तखन जे आडो गायब थी वयो पर उन महल खां वठी हिन महल ताईं रुगी इंतजार हुयो त केडी मल थो मुंहिंजो तलहा चे महबूब जूं ॻाल्हियूं करे ऐ तलहा हुआ तोखे मनो कंदी हुयसि हाणे मुखे भी वठी हल त तोसां गॾु मां बि हली मुस्तफा जी गुलामियाणी थी गुज़ारियां। एतिरो मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम गुलामन सां प्यार कंदो आहे पोइ अंदाज़ो लॻा जेको न महबूब एतिरो प्यार करण वारो आहे पोइ जेकॾहिं तूं असां जिस्म जे अंदरि रुगी एतिरी बि मुहबत न रखूं जो महबूब जो इस्म ॿुधी करे जिस्म जी कैफ़ियत तब्दील थिए त पोइ त यार सिंधीअ सादी सिंधीअ में चवां त पोइ पंहिंजे पाण खे चऊं त यार हैफ़ अथई अहिड़े दिलबर जो नालो ॿुधण सां बि लीमे जो नालो ॿुधी त वात पाणी थिए अंब जो नालो ॿुधी त ज़ाइके जे लाइ दिलि में ख़्याल अचे सूफ़ जो नालो ॿुधी त दिलि में ख़्याल अचे त सूफ़ जो ज़ाइको अहिड़ो आहे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म ॿुधी ऐं तुंहिंजे दिलि में तब्दीली न अचे पोइ त हैफ़ तुंहिंजे हाल खे आहे पर मूंखे चवण ॾे त तूं जवाबु हिकिड़ो ॾेई सघीं थो जंहिं जवाब जो तोखे हक़ आहे उहो कहिड़ो जवाबु आहे तूं चई सघीं थो त लीमे जो नालो ॿुधण सां वात पाणी उन जो थींदो जंहिंजो लीमो खाधल हूंदो अंब जो नालो ॿुधण सां ज़ाइको वात जो उन जो महसूस थींदो जंहिंजो अंब खाधल हूंदो सूफ़ जो ज़ाइको उन खे महसूस थींदो जंहिंजो सूफ़ खाधल हूंदो ऐं महबूब जो इस्म ॿुधण सां दिलि में कैफ़ियत उन जे में पैदा थींदी जंहिंजो महबूब सां नातो ॻंढियल हूंदो त मुसलमान पंहिंजो नातो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सां गॾु हारून रशीद बादशाह ॿुधो तव्हां अलहमदुलिल्लाह हिते खोड़ माण्हू हूंदा जेके हरमैन शरीफ़नि जो दीदार करे आया हूंदा उते नहरे ज़ुबैदा ॾिठी बि हूंदी दोस्तनि ॿुधाईंदा बि आहिनि गाइडेड उते त हीअ नहरे ज़ुबैदा आहे मां उनखे तफ़सील में नथो वञा उहा ज़ुबैदा केरु आहे हारून रशीद जी घर वारी आहे वह ज़ुबैदा हारून रशीद जी घर वारी आहे हारून रशीद बि नेक आहे ज़ुबैदा बि ॾाढी नेक आहे बहरहाल उन्हनि जो हिकिड़ो पुटड़ो आहे नौजवाना अजीब अंदाज़ा केतिरो टाइम थियो आहे घरों निकितो आहे कंहिं ॻोठ जे माण्हूअ जी दीवार पई किरे मज़दूर जी ज़रूरत पई चई मज़दूर ॻोल्हे अचां आयो जो बाज़ार में ॾिठई त मज़दूर खोड़हनि पर हिकिड़ो नूरानी चेहरे सां मज़दूर जे सूरत में परे वेठो आहे दिल में ख्याल कई भला इन मज़दूर खे वठी वञा जॾहिं करीब आयो ए नौजवान मज़दूरी कंदुम पर मुंहिंजा 3 शर्त क़बूल कंदे त मज़दूरी कंदुम जॾहिं मालिक सोचो त मज़दूर थी करे शर्त थो रखे
कहिड़ा टे शर्त हन चे तो सब खां पहिरीं जेतिरी मुझे जिस्म में ताकत आ मां ओतिरो कम कंदुमि वधीक कम न कराईंदे चई क़बूल आ ॿियो शर्त कहिड़ो आ चवे थो निमाज़ जो टाइम थींदो मां निमाज़ पढ़ंदुमि मूंखां कम कोन कराईंदे चई क़बूल आ टियों शर्त कहिड़ो आ चवे तो तुंहिंजो कम जेतिरो आहे मां मुकमिल करे छॾींदुमि उन खां वधीक मूंखे रहण जो न चवंदे चई क़बूल आ उन जे दिल में ख़्याल थियो आहे त मज़दूर थी करे शर्त थो ॾे राज़ कहिड़ो आ वठी आयो हीअ दीवार ड्राहिणी आ इन जो गारो बनाइणो आ पाण कम सां हलियो वियो उन नौजवान उन जे अचण खां अॻु में तमामु कम मुकमिल करे छॾियो जीअं मालिक आयो ॾिठई माण्हू हिकिड़ो कम टिनि माण्हुनि जो थियो पियो आ ख़ैर हिनखे मजदूरी ॾिनई ॿियो ॾींहुं थियो वरी ख़्याल कई साॻे खे वठी अचां आयो त उहो नौजवान कोन हुयो मज़दूरनि खां पुछई फलाणो नौजवान चयो अलाए केरा 8 ॾींहंनि में हिकिड़ो ॾींहुं कमु कंदो आहे वरी 7 ॾींहं कमु कोन कंदो आहे मिलंदो काथे चई ईअं झंगनि में कंहिं न कंहिं वण जे हेठां सुतो पियो हूंदो आहे हिन अल्लाह जे बाने जे दिलि में ख़्याल थियो त इन खे ॾिसणो आहे इन खे ॻोल्हणो आहे वञे त शदीद बुखार जे सूरत में कंहिं वण जे हेठों सुतो पियो आहे सुते बि रब जो ज़िक्र करे रहियो आहे दिल में ख्याल कई जेको हेॾे बुखार में अल्लाह जो ज़िक्र थो करे यकीनन अल्लाह जो नेक सालिह बांधड़ो आहे मथों बीही चे ऐ नौजवान सुञाणा त कोन थो हेॾो तोखे बुखार आहे मुंहिंजी दिलि थी चवे त तूं मूंखे मौक़ो ॾे मां तुंहिंजी ख़िदमत कयां उन नौजवान निहारे चयो तोखे मौक़ो ज़रूर थो ॾियां पर हिकिड़ो शर्त मुंहिंजो क़बूल कंदे चई कहिड़ो शर्त आहे चई मूंखे मानी खाइण जो न चवंदे अजीब शर्त आहे मानी खाइण जो न चवंदे क़बूल आहे चई भला हिकिड़ो ॾींहुं न खाईंदो 2 ॾींहं न खाईंदो क़बूल आहे चई जेको न्यापो ॾी न्यापो बि मुंहिंजो सलामत पहुचाईंदे चई क़बूल आहे उनखे कहिड़ी ख़बर त ही साहिब मंज़िल आहे उहो नौजवान उन माण्हूअ सां गॾिजी जीअं घरड़े में पहुतो अज़ीज़ दोस्त कुछ लम्हात गुज़रिया उन दिल में ख्याल कयो हाल ॾिसी अचां अचे त रोई बि रहियो आहे अल्लाह जो ज़िक्र भी करे रहियो आहे क़ुरान करीम जो नुस्ख़ो उन सां मौजूद आहे उनखे कढी तिलावत करे रहियो आहे हिनखे चवे थो मुंहिंजे भर में वेह जॾहिं ही भर में वेठो इनखे चवण लॻो मुंहिंजो टाइम पूरो थी वियो आहे मां त वञी रहियो हां पर मुंहिंजी वसीयत यादि कजां मुंहिंजो न्यापो पहुचाइजां कंहिंखे पहुचायां चई क़ुरान करीम जो नुस्ख़ो खणी करे वञी हारून रशीद बादशाह के हे कुरान करीम जो नुस्ख़ो भी ॾेई अचिजां ऐं मुंहिंजा उनखे सलाम भी ॾिजां ऐं चइजांसि त वञण वारे नौजवान तोखे चयो त पंहिंजे महबूब जे मुहबत में पाण खे अञा भी दीवानो बनाए छॾिजां अजीब राज़ आहे गरीब सोचो काॾे हारून रशीद बादशाह काॾे मां मिस्कीन ख़ैर उन नौजवान जीअं दम परवाज़ थियो उन जो दफन कफन करे उनखे लहद में लाहे क़बर में पहुचाए उन जो क़ुरान करीम जो नुस्ख़ो भी खयईं सिधो हारून रशीद बादशाह जे दरबार में जल्दी न्यापो मोकिले जल्दी में मूंखे घुरायो मूंखे वापसि वञिणो आहे हारून रशीद जल्दी में घुरायो जीअं क़ुरान करीम जो नुस्ख़ो उन जे आॾो रखे हारून रशीद ज़ारो कतार रुअण लॻो क़ुरान करीम के चुमी करे उन कुराड़े नौजवान हो या कुराड़ो उनके भाकुर पाए चई दे खबर ही मुझो बचड़ो काथे आ
हारून रशीद चयो मुझो पुटड़ो काथे आ ए गरीब परेशान थी वयो अलाए खून गिचीअ में पवंदो अलाए छा बादशाह छा थो चवी ची वारो कर साल गुज़री वया हन हिन बचड़े खां विछड़े मुझो बचड़ो काथे आ जेडी मल उन नौजवान इहो जुमलो बुधो चे ए हारून रशीद बादशाह मुखे इया त खबर काने त तू उन जो बाबो आ मगर तुझे बचड़े दुनिया छॾींदे वसीयत कई मुखे तहे कुरान हारून रशीद बादशाह के दई अचजा ऐं उनके मुझा सलाम दीजा मां त सलाम दियण आयो हां हे नुस्खो दियण आयो हां ऐं न्यापो दियण आयो हां उन नौजवान चयो आ त ऐ हारून रशीद पांजी जिंदगी में अन्या बि महबूब जे मोहब्बत के वधाए पाण के दीवानो बनाए छॾजा हारून रशीद रोई चयो ऐ जवान तोखे ख़बर त हो केरा देर न कर मुखे मज़ार ते वठी हल वक्त जो बादशाह हारून रशीद पांजे पुट जे मज़ार ते जॾहिं रोई चवे तो ओ मुझा पुटड़ा अगर आखिरी मुलाकात करी हां त मां पीउ खे अरमान को न रहे हां वो गरीब चवे तो ऐ बादशाह हे तुझो पुटड़ा चवे तो हा हाने हारून रशीद तो बुधाए त मूं अल्लाह जे जिक्र जी महफिल शुरू थी जॾहिं कुरान जे कारी कुरान करीम जी ही आयत तिलावत कई अलम यअनि लिल्लज़ीन आमनू अन तख्शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह जी कुरान जे कारी या कुरान करीम जी आयत तिलावत कई उन महल मुझे बचड़े रोई ही कुरान जो नुस्खो खड़ी जो निकतो त वरी अज ॾींहं ताईं वापस मोटी को न आयो कुरान करीम जी आयत जेका तिलावत थी मतलब छा हुयो अलम यअनि लिल्लज़ीन आमनू अन तख्शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह छा ईमान वारन जे लाइ अन्या उहा घड़ी कान आया जो उन्हनि जूं दिलियूं अल्लाह जे याद में मशगूल थी वञनि वो अल्लाह जे इश्क में खुदा जे खौफ में रुअंदे खशियत वारी पोजीशन में यानी अल्लाह जे इश्क जे मौज में पांजे दिलनि खे मस्त बनाए छॾीन कारी कुरान जी तिलावत कई ॿुधण वारा त हज़ारे हुया पर जंहिंजो कनेक्शन यार सां मिलियल हुयो उहो वञी मंज़िल माणे पहुची वियो कुरान त पढ़बो आहे तकरीर त हींअर थी रही आहे ॻाल्हियूं त महबूब जे दरबार जूं हली रहियूं आहिनि लेकिन कैफ़ियत सभु कंहिंजी पंहिंजी अलॻि आहे कंहिंजी कैफ़ियत ॿुधण सां यकदम उनखे मदीने जो नालो ॿुधण सां मदीने जो यादूं अचे वेंदियूं कंहिंखे अम्मा जो नालो ॿुधण सां पंहिंजी अम्मा जी यादि ईंदी कंहिंखे अबे जो नालो ॿुधण सां अबे जी यादि ईंदी कंहिंखे पुट जो नालो ॿुधण सां पुट जी यादि ईंदी को ॿुधण सां उन ते कोई फ़र्क़ु कोन पवंदो उहो इंतज़ार में हूंदो त नई ॻाल्हि कहिड़ी थी थिए का टपा टिप्पणी कीअं थी थिए यानी सभु कंहिंजी पंहिंजी तबियत आहे लेकिन यादि रखी छॾियो मुंहिंजा दोस्तो यादि रखी छॾियो हादी अल्लाह जी ज़ात आहे हिदायत मुंहिंजो ख़ुदा ता फरमाईंदो आहे लेकिन सौदो सिर्फ दिलनि ते हलंदो सौदो सिर्फ गाला सौदो सिर्फ दिलनि ते हलंदो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जा बानड़ा अॼु जंहिं मरहूम जे ईसाले सवाब जे नियत सां इहा महफ़िल सजाई वई आहे अल्लाह ताला उन जी बख़्शिश फरमाए अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत फरमाए मोटी वरी मुंढ ते घणो अॻिते निकिरी वियुसि वरी मोटी थो अचां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया जे अंदरि सब को राज़ी करण जी कोशिश कंदो आहे को पंहिंजे आफीसर खे राज़ी कंदो आहे को पंहिंजे पुटनि खे राज़ी कंदो आहे को पंहिंजे रईस खे राज़ी कंदो आहे को पंहिंजे ज़ाल खे राज़ी कंदो आहे लेकिन यादि रखी छॾियो ख़ुशि नसीब उहो आहे जंहिं पंहिंजे अबे ऐं अमड़ खे राज़ी रखियो आहे वरी जुमिलो थो दोहरायां तव्हां सोचींदो त ख़ुदा जी ॻाल्हि न कई
तहां सोचींदो मुस्तफ़ा करीम जी ॻाल्हि न कई, बिल्कुलु न कयम, अणॼाणाईअ में न, ॼाणी वाणी न कयम। छाजे करे? जो जेसि ताईं अबे ऐं अम्मा खे राज़ी न कंदे तेसि ताईं न की ख़ुदा राज़ी थींदो, न की मुस्तफ़ा राज़ी थींदो। हाजी हुजी, हाफ़िज़ हुजी, मौलवी हुजी, कारी हुजी, पीर सदाई, फ़कीर सदाई, जेको वणई सदा, लेकिन जेसि ताईं अब्बो ऐं अम्मा राज़ी नाहिन, सवे सजदा दे, हज़ारे हज कर, रोज़ मदीने वञ, लेकिन ख़बरदार थी जा, रब तो चवे सभई इबादतूं वापसि तुंहिंजे बूथ में लॻंदियूं। छो? जन तोखे जन्म ॾिनो जे उन्हनि सां तूं वफ़ा नथो करी त तो जहिड़ो बेवफ़ा दुनिया में ॿियो ॼमंदो बि कोन। यादि रखी छॾियो त मुंहिंजा दोस्त हज़रत मालिक बिन दीनार, ॻाल्हि चढ़ी आई ज़हन में, करे वठां, थकिजी त न पिया हो न? छो त मदीने जूं यादूं जॾहिं हूंदियूं आहिनि न त मदीनो मदीनो आहे न, यादूं मदीने जूं अजीब आहिनि न, मके जूं या मदीने जूं। हज़रत मालिक बिन दीनार जॾहिं हज ते थो वञे, जॾहिं सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में थो पहुचे, अल्लाह अल्लाह, आशिकनि जी ज़िंदगी रही आहे। तारीख़ पढ़ो, मुला बि खोड़ पिया वञनि, मवाली बि खोड़ पिया वञनि, मजना बि खोड़ पिया वञनि, वॾेरा बि खोड़ पिया वञनि, पर आशिकनि जी तारीख़ रही आहे। जीअं मदीने में पहुचंदा हुआ त जुतड़ी पेर में न पाईंदा, जुतड़ी पेर में न पाईंदा हा, उघाड़नि पेरनि सां। इहे अॼु असां चऊं था त हेॾी गर्मी आहे, छा उन्हनि दीवाननि जे ॾाढो गर्मी न हुई छा? इहे जबल त अॼु त एसियूं लॻियूं पयूं आहिनि, तॾहिं त एसियूं बि कोन हूंदियूं हुयूं। उन्हनि दीवाननि जो फ़क़ति हिकिड़ो ख़्यालु हूंदो हो, कहिड़ो त मतां हिन गलीअ सां मुंहिंजो मुस्तफ़ा लंघियो हुजे त मां उते जुती कीअं पाए हलां। सहाबा पाण में वेठा आहिनि, सहाबा जे दरमियान में कचहरी थी रही आहे। हिक ॿिए सां कचहरीअ जे दौरान जॾहिं ॻाल्हि निकिरंदे निकिती त महबूब जो ख़ुदा पाछो छो न बनायो? कंहिंजे दरमियान में कचहरी अचो, सहाबा जे दरमियान में। सहाबा पाण में जीअं दोस्त वेहंदा आहिनि, कचहरियूं कंदा आहिनि। अॼु मुंहिंजे हुज़ूर जा आशिक कचहरी कंदे जॾहिं इहा ॻाल्हि आई आहे, हर सहाबी पंहिंजी राय ॾींदो थो अचे। जॾहिं सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन जो वारो आयो, मुंहिंजे दिलबर उस्मान चयो, मां उस्मान खां पुछो था त मां थो ॿुधायां त मुंहिंजे महबूब जो पाछो ज़मीन ते अल्लाह छो न पवण ॾिनो। ऐं उस्मान तूं ॿुधा। सुहिणे उस्मान चयो, मां उस्मान जी दिलि थी चवे त अल्लाह जे ज़ात इहो बर्दाश्त न कयो त महबूब अॻियां हुजे, यकीनन सहाबी पोयां हूंदा। महबूब हले, महबूब जो पाछो ज़मीन ते पवे ऐं कंहिं सहाबीअ जी लत मुस्तफ़ा जे पाछे ते अचे, मुंहिंजे रब इहो बर्दाश्त न कयो। सहाबा जो अक़ीदो आहे त रब जे ज़ात हज़रत उस्मान पंहिंजे दिलि जी ॻाल्हि थो चवे त मुंहिंजी दिलि थी चवे त ख़ुदा इन करे मुस्तफ़ा जो पाछो ई ज़मीन ते कोन कयो त कंहिं सहाबीअ जो क़दम बि अल्लाह मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे पाछे ते बर्दाश्त न कयो। त पोइ हिकिड़े मिंट जे लाइ जवाबु ॾे, जंहिं हुज़ूर जे पाछे जे मथां सहाबीअ जो क़दम बि ख़ुदा बर्दाश्त न करे त उन हसनैन जो मक़ाम छाहे जन जा कुल्हड़नि ते क़दम मुंहिंजो मुस्तफ़ा घुमाए रहियो। उन हसनैन करीमैन जे मक़ाम जो अंदाज़ो लगाए सघूं था। मुसलमानो, ओ मुसलमानो, हसनैन करीमैन सां प्यार कयो, चईन यारनि सां बेशक प्यार कयो ऐं करणो आहे, लेकिन जेके मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे कुल्हड़नि जा सवार आहिनि उन्हनि सां प्यार घणो कर, एतिरो प्यार कर। अजीब ज़मानो अचे वियो आहे, अजीब ज़मानो। जेकॾहिं सहाबा जो कसरत सां ज़िक्र कर त माण्हू चवनि अदा लॻे थो त हे हो थी वियो आहे। जे आले रसूल जो कसरत सां ज़िक्र कर, लॻे थो त हे ख़ुदा जा बाना। न माण्हुनि खे जीअण था ॾियो, न माण्हुनि खे मरण था ॾियो। छॾे ॾियो दुनिया खे, दुनिया छा थी चवे, छॾे ॾियो दुनिया खे। मुहबत कयो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि सां, प्यार कयो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे बचड़नि सां। ऐं यादि रखी छॾ,
सहाबी छा के चइबो आहे आले रसूल छा बस हिकिड़े मिंट जे लाइ मां वरी वापसि पंहिंजे ॻाल्हि ते हलां सहाबी छा के चइबो आहे आले रसूल ऐं सहाबीअ जी ख़बर कीअं पवे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे पोयां पोयां हलण वारो छा चयो मुझे मुस्तफ़ा करीम जे पोयां पोयां हलण वारो पासन खां हलण वारो जंग में गॾु जान ॾियण वारो मुझे मुस्तफ़ा जी ख़िदमत करण वारो मुझे करीम आका जे पोयां पोयां हलण वारे खे सहाबी चइबो आहे ऐं मुझे मुस्तफ़ा जे कुल्हड़नि ते चढ़ण वारे खे आले रसूल चइबो आहे याद रखी छॾिजां आले रसूल जो मक़ाम पंहिंजो आहे मौज़ू कोन्हे न त खोले ॿुधाई मुंहिंजे मुस्तफ़ा करीम अलॻि अलॻि वंड करे छॾी आहे अल्लाह अलॻि अलॻि वंड करे छॾी आहे सहाबा जो पंहिंजो किरदारु आहे आले रसूल जो पंहिंजो किरदारु आहे ॿिन्ही खे मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम अलॻि अलॻि पंहिंजूं पंहिंजूं मंज़िलूं ॾेई छॾियूं आहिनि बहरहाल मां मोटी वरी हिन ॻाल्हि जे मथां चवां त तोखे असांखे पंहिंजो बचिड़ा पंहिंजो खानदान प्यारो आ मुझे मुस्तफ़ा के भी प्यारो आ एकड़ो शख्स हो मदीने तय्यबह जे अंदर मदीने तय्यबह जे अंदर छा जे अंदर वरी वरी चो न न न मज़ो न कई मदीने जो नालो वठी त एकदम अखियूं बंद कंदो कर पो जे घुमी आयो हई मदीनो त तसव्वुर कंदो कर जे घुमी न आयो हई त ख्याल कंदो कर मौला कदे मदीने घुराईंदे भला जेके घुमी आया हो हिकिड़ो चीच मथे कदो मां गणिया त घणा हन माशाअल्लाह गंज वेठा हन अल्हम्दुलिल्लाह पो चवां हीअं वाह जो मज़ा अॼु यार मदीने में हूंदा चवां नातिहा घणो टाइम त कोन गुज़री वेंदो वाह जो मज़ा अॼु यार मदीने में हूंदा वाह जो मज़ा अॼु यार हूंदा मदीने में हाणे जेके थी आया हो उहे तसव्वुर कयो त हिन घड़ीअ ते जॾहिं मदीने में हुयासीं त छा हो जेके न थी आया हो उहे दिलि में उम्मीद कयो त मौला इहे लम्हा असांखे बि नसीब फरमा ओ कदे सुबह कदे शाम कदे साईं ते सलाम बिही पढ़ंदा गुलाम हजार ओ यार मदीने में ओ कदे सुबह कदे शाम कदे सुबह कदे शाम बिही पढ़ंदा सलाम उते बीहदा हूंदा गुलाम हजार मदीने में नाज भली कने नाज भले ते नाज भली कने नाज भले ते असहाबे सुफा वारे थले ते असहाबे सुफा वारे थले ते भला उन्हनि जा भाग जेके माणने वञी माग वॾा खुशकिस्मत कुर्बदार यार मदीने में मुझे करीम जा करोड़े करम हन असांजो फ़कीरन जो त अल्लाह इहो भाग खोलियो आहे रोज़ को न को यार फोन कंदो आहे त सही मां मदीने वञा थो पियो या वरी को फोन कंदो आहे त सही मां मदीने मां मोटी आयो हां कल्ह टियों ॾींहुं सही खमण शाह शिराज़ी दामत बरकात मुलाली ठटे वारो अॼु सुबुह अचां पियो त ॻाल्हि कई सही मदीने मां त मोटी आयो हां पर फलाणो हाजी अली अकबर मेमण मदीने वारे सां सुबुह मुलाक़ात थी तव्हांखे सलाम पियो ॾे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं मदीने जे रहण वारो तव्हांखे सलाम ॾे त छा था सम्झो मुंहिंजा दोस्तो मदीने वारे घोट जे ग़ुलामनि सां प्यार करण वारो जानिब जहीं खां प्यारो छिनो जानिब जहीं खां प्यारो छिनो सुख
सुकल खजिया जो थुड़ भीरो नोआ उहा मिंबर उहा जाए उहा मौजूद आहे जा इथींदा आशिक बाग बहार यार मदीने में वजण वारा दे खबर जेॾीमहिल मिंबर रसूल ते नज़र पवंदी आहे इहो तसव्वुर कर इन तसव्वुर में त बेड़ो पार थींदो इंशाअल्लाह ताला ककर छपर थी कन था छाऊं ककर छपर थी कन था छाऊं पिरीअ जे रोज़े पाक मथा हूं कॾहिं छटिन जिया छाव ओ कॾहिं छटिन जिया छाव हली ठारे ॾिसो हां कॾहिं छटिन जिया छाव हली ठारे ॾिसो हां उथींदा आशिक बाग बहार यार मदीने में हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह जे गाल अर्ज पे कयम मुंहिंजा दोस्त अजीज मालिक बिन दीनार हज ते वयो आ काॾे वयो आ वरी ॿुधाए मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह हज ते आयो आ तमाम हज जा फराइज मुकम्मिल करे हाणे आखिरी रात बची आ अंदाज़ो लगा जॾहिं आखिरी रात काबे में गुज़रंदी आ सुबुह जो तैयारी हूंदी आ ॿुधाए त उहा रात कीअं गुज़रंदी आ मां त सदाईं आखिरी रात जे मदीने में गुज़ारींदो हां यकीन के जॾहिं माण्हू मदीने मां निकिरंदो आहे या काबे में निकिरंदो आहे मां पंहिंजी ॻाल्हि ते इहा कंदुमि ख़ैर सां अल्हम्दुलिल्लाह 9 दफ़ा सरकार हाज़िरी नसीब फरमाई आहे हर साल रमज़ान में अल्लाह ताला महबूब जे सदके करम कंदो आहे ख़ुदा तव्हांखे बि नसीब फरमाए पर लतीफ़ सरकार जो शेरान त वसन ऐं वेहसन ॾिहाड़ी ॾिसण लाइ जीअं जीअं पिरी पसंद तीअं तीअं नशा नीह जा दुनिया जी हर शय के ॾिस हिकु दफ़ो ॿ दफ़ा 3 दफ़ा दिलि भरिजी वेंदी पर मदीने खे जीअं ॾिस तीअं तड़प वधंदी वेंदी आहे तार लॻंदी आहे तड़प वधंदी आहे यकीन पुछो जॾहिं बि मदीने खां वापसि थींदो हां सरकार जे रोज़े ॾे निहारे बसि इहो शेर पढ़ी निकिरंदो हां ओ मदीने वारा वरी कॾहिं घुराईंदे ओ मदीने जा मोर वरी कॾहिं घुराईंदे बस इहे लफ़्ज़ चवंदो चवंदो निकिरंदो ख़ुदा तव्हांखे नसीब कंदो टाइम वधंदो वेंदो मूंखे हिकु ॿ ॻाल्हि करणी आहे टाइम काफ़ी गुज़री वियो हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह आखिरी रात मक्के पाक जे सहन में जागी थो गुज़ारे काबे जे साम्हूं जागी थो गुज़ारे करीम रब जे दरबार में रोंदे रोंदे आखिरी रात इबादत कंदे कंदे अख सां लगी सोहणो मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह फरमाए थो मूंखे निंडड़ी आई ॾिठम त ब जवान हन जेके आहिनि त मलाइक पर इंसानी सूरत में मुंहिंजे साम्हूं हिक ॿिए खां पुछी रहिया हन ॾे ख़बर कंहिंजो हज क़बूल थियो कंहिंजो हज क़बूल कोन थियो सोहणो मालिक बिन दीनार फरमाए थो त हिकिड़े ॿिए खे चयो सभिनी जो हज क़बूल थियो पर हिकिड़े जो अञा हज क़बूल कोन थियो आहे सुने मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमायो जीअं जो इहो आवाज़ उन्हनि जो ॿुधुम दाह निकिरी वई सॼी रात जो हिस्सो बकाया काबे खे चुमियूं ॾींदे गुज़ारियमि ग़िलाफ़े काबा में हथ विझी रोंदे गुज़ारियमि चयुमि सुबुह जो साथी संभरिया हलऊं चयोमान तव्हां वञो हलिया मुंहिंजे दिलि में ख़्यालु थियो मतां उहो मां हुजां जंहिंजे करे इहो इशारो मूंखे आयो आहे फरमाइनि था रोंदे रोंदे सॼो ॾींहुं गुज़रियो ईअं जो रोंदे रोंदे अखि लॻी ॾिठमि त साॻिया ॿ जवान वरी मुंहिंजे साम्हूं हिक ॿिए खे था चवनि हे मालिक बिन दीनार जी ॻाल्हि नाहे उन जो हज त रब क़बूल कयो आहे पर को ॿियो माण्हू आहे जेको आयो आहे हज ते उन जो हज क़बूल कोन थियो आहे मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमाए थो दौराने ख्वाब चवान थो उहो केरु आहे चवनि था ईरान जे रहण वारो आहे हिन वक्त काथे आ चवन था मिन्ना जे फलाने इलाके
इलाइके में मौजूद आ ची उनन के चेम त गाल बुधो उन मानू जी का निशानी बुधायो त मां उन के इत्तला दिया त तुझो हज कबूल कोन थियो आ त उन बिनी दोस्तन चयो जेके इंसानी सूरत में आयल होया उन जी निशानी इहा त उन जी बाह सजी हितों खो वढला हिकड़ी बाह थस बी बाह नाहे मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमायो मां काबे जे हरम मां निकतुस सिधो मिन्ना जे तरफ वींदे गोली दे डिठम हा हिकड़ो कुंड में वेठो आ ज़ारो कतार रोई रहो आ ऐं चई रहो आ ओ मुझा मौला जे तो भी कबूल न कयो त भला मां काडे वींदुस बाह भी मौजूद न है मालिक बिन दीनार फरमाइन था दिल में ख्याल कयम एतरो पहुतल भी आहे जो खबर भी पई थस त तुझो हज कबूल कोन थियो आ ही राज केड़ो आ जिए जो मुंह चयो अस्सलामु अलैकुम त उन जवाब दिनो ए मालिक बिन दीनार वालेकुम अस्सलाम तवज्जह कजा एतरो पोहतल बानो आ लेकिन हज कबूल न थियो आ मालिक बिन दीनार रहमतुल्लाह तआला अलैह फरमाइन था हैरत में अची वयुस हिन मकाम वारो हज कबूल न थियो आ चयो मास दे खबर तुझो हज कबूल को न थियो आ ज़ारो कतार रोई चई अज मुझो पहरो हज कोने मुझो ही दहो हज कबूल न थो थे हे मुझो पहरो हज ना गे ए मालिक बिन दीनार है मुझो दहू हज्जा हर दफे अचा तो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक चवा तो जवाब तो मिले ला लब्बैक उखरुज निकरी वन पो काबे खो बाहर रोई तो चवा ओ मुझा मौला मुखे माफ कर मालिक बिन दीनार फरमायो भला तोखे खबर आ तो डोह केड़ो आ चवे तो डोह अजीब मुखे खबर आ केड़ो डोह आ चवे तो रमजान जो महीनो हुयो केड़ो महीनो रमजान जो महीनो हुयो चवे तो मां जवानी जे उन नशे में मस्त हुयुस शराब पियंदो हुयुस मुझी अम्मड़ नेक मुझी भेण नेक मां शराब पी नशे जे हालत में जी जो रमजान जे महीने जे डी में घर में आयुस मुझी अम्मड़ कुरान करीम जी तिलावत करे रही हुई मुझी भेण भी भर में कुरान करीम जी तिलावत करे रही हुई मां नशे जे हालत में पांजी भेण के अचे चमाट हणी चयो छोकरी उथी जल्दी कर मुखे पानी दे त मुझे अम्मड़ मुखे बाह मां हथ विझी उछल दई चयो ए बदबख्त खुद त रोज़ो कोन थो रखी पर मुझे रोजेदार न्याणी के वरी धक थो हणी जी मां नशे जे हालत में मुझे हथ में मुंडी पातल हुई जी अम्मड़ वेठी हुई कावड़ चे वई मुंह जो ही मुक हई अम्मड़ जे अख में लगी अम्मड़ जी अख बाहर निकरी आई जह वक्त में मुझे नशे जी हालत खत्म थी जी जल अम्मड़ जी अख ज़ाया थियल डिठम अचे ज़ारो कतार रुनम अम्मड़ खां माफियूं घुरम अम्मड़ माफी कान दिनी मुझा दोस्त अजीज चवे तो देर कान कम खंजर खणी करे उन बाह के पाड़ू कटे छडम उहा बाह छा कंदी जेका अम्मड़ जी जलते मुंह सिधी कई आ बाह पाड़ू कटे हजते हलियो आयुस मगर जवाब मिलियो त तुझी हाज़ुरी कबूल नाहे निकरी वञो बियो दफ़ो टियों दफ़ो अज ॾहों दफ़ो आ जी जल अम्मड़ के भी गॾु वठी आयो हाँ पर अञा भी हज कबूल कोन थियो आ मालिक बिन दीनार फरमाइन था पुछो मास तुझी अम्मड़ भी आई आ चवे तो अम्मड़ के भी वठी आयो हाँ काथे आ चवे तो फलाणे खीमे में मालिक बिन दीनार रहमतुल्लाह तआला अलैह फरमाइन था त अल्लाह उन जे रोण के कबूल फरमायो उन जो मेहनतू उन जा पंधड़ा अल्लाह कबूल फरमाया मगर अब्बो ऐं अम्मड़ जेते नाराज़ मदीने जे मीर फरमायो उन के मां कयामत में दीदार भी न कराईंदुसि त उन जी शफाअत भी कोन फरमाईंदुसि
होड़ा अबे ऐं अम्मा जी अम्मड़ जी नाराज़गी आ होड़ा हजन मथा हज कया थई मालिक बिन दीनार उन जे अम्मड़ दे आयो आ चवे तो ऐ अल्लाह जी बानी तू पांजे बचड़े ते नाराज़ हई निहारे चवे थी तू केरा तोखे कहे बुधायो मूं त इहो दिल जो सूर दिल में रखियो आ पांजे रब सां कयो आ बे खे बुधायो ई कोन्हे हजरत मालिक बिन दीनार फरमाइन था उन औरत के चयम ऐ अल्लाह जी बानी हज ते मां भी आयो हां सजी ख्वाब जी हकीकत करे बुधाई मास उन मां रोई चयो मुझे अख दे निहार जह अम्मड़ जी पुत्र अख कढिया उन के कदह भी मुआफ कान कदस मालिक बिन दीनार सही फरमाइन था निहारे चयो मास त ओ अल्लाह जी बानी मुझे महबूब मुस्तफा पंहिंजे सगे चाचे हजरत अमीर हमजा दिल भर जे कातिलन के उन माया हिंदा के भी माफ करे छड़ियो उन तीर हलाईंदड़ के भी माफ करे छड़ियो अज तो के कसम थो दिया इमाम हसन ऐं हुसैन जो मुझे मुस्तफा जे बचड़न जे सदके जो बचड़े के माफ कर असुणो मालिक बिन दीनार फरमाए तो बस एतरे चवण जी देर हुई मां रोई चयो त ऐ अल्लाह जा बाना तुझे चवण सा हसनैन करीमैन जे वसीले ॾियण जे करे मां उन्हनि जी आशिक़ानी हां तोखे कीअं ख़बर पई त मां आले रसूल जी दीवानी हां बचड़े खे सॾ करे चवे थी बचड़ा मूं तोखे क़यामत ताईं मुआफ़ करे छॾियो उन माओ माफ़ करे बस कयो उन माओ जे आडो हु चवे तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह इए चई चवे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दम परवाज थी वयो मुसलमान 10 हज करे चुको हो लेकिन जेसताईं जीजल अम्मड़ उनखे मुआफ़ न कयो हुन जो रोवण हुन जूं दाहूं हुन जूं कूकूं हुन जूं इबादतूं अल्लाह जे दरबार में वज़न रखियो वेठियूं हुयूं लेकिन अम्मड़ जेसताईं मुआफ़ न कयो छो त हो अम्मड़ जो हक़ हुयो मुझे खुदा ऐं मुस्तफ़ा जा बानड़ा याद रखी छॾ जेकॾहिं कंहिंजो तोॾे हक़ रहियल आहे जेसताईं उहो मुआफ़ न कंदो न की रब मुआफ़ कंदो न की मुस्तफ़ा करीम मुआफ़ कंदो कंहिंजो हक़ न खा कंहिंसां नाजाइज़ी न कर कंहिंखे कंहिंजे आॾो ॾाढ न कर अबे अम्मा जे आॾो त ख़ासि करे जे अबे अम्मा सां तूं ॾाढ करी ऐं उहे तोखां रुसी वञनि मां हिकिड़े मिंट लाइ सवाल कयां तव्हां सां में इंशाअल्लाह कोई न हूंदो लेकिन अगर को अहिड़ो शख्स आहे जेको सम्झे थो त मां गफ़लत में हुयुसि पर मुंहिंजी अम्मा मूंखां नाराज़ हुई पर उहा इंतकाल करे वई हाणे हू छा करे दरड़ो अञा बि बंदि कोन थियो अथई मुसलमान जंहिंजी न अबो ऐं अम्मा दुनिया छॾे विया आहिनि पर बच्चे सां नाराज़ हुअण जे सूरत में तुंहिंजो अञा बि दर खुलियल आहे जेसिताईं तुंहिंजी ज़िंदगी आहे हलियो वञ अम्मड़ ऐं अबे जे कबरनि जे पेरांदीअ खां वञी बीही रह सेरांदीअ खां न कबर जे पेरांदीअ खां बीही करे उते तूं क़ुरान पो पढ़ खुदा के सदड़ा पो कर कबर जे पेरांदीअ खां बीही दाहूं कूकू करे चओ ओ मुंहिंजी अम्मा मूंखे मुआफ़ कर ओ मुंहिंजा बाबा मूंखे मुआफ़ कर तूं अॼु बि अबे अम्मा जे कबर ते वञी दाहूं कर इंशाअल्लाह ताला कबर में हुअण जे बावजूद भी अबे ऐं अम्मा जो कनेक्शन औलाद खां छिनल कोन हूंदो आहे जॾहिं अबो ऐं अम्मा तोखे कबर जे अंदर मुआफ़ कंदा त तूं पंहिंजे पाण खे हल्को महसूस कंदे तूं ईअं महसूस कंदे त के पहाड़ हुया तुंहिंजे मथां जेके अॼु किरी पिया छो त अबे ऐं अम्मा जे लाइ हदीस ॿुध मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी इमाम मुस्लिम शरीफ़ मदीने जे साईं फरमायो मंज़ार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल यौम जुमुअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा मां खां वधीक को कंहिंसां प्यार करे सघे थो जंहिंखे न मां नाहे नौजवान उन खां पुछ त अम्मड़ छा थींदी आहे जंहिंखे पीउ नाहे उन खां पुछ त पीउ छा थींदो आहे
जंहिंखे अखियूं नाहिनि उन खां पुछ त अख जी क़दुर क़ीमत छा थींदी आहे, जंहिंखे ज़ुबान नाहे उन खां पुछ त ज़ुबान जी हैसियत छा आहे। यादि रखी छॾ अमड़ जीजल जहिड़ो कोई दुनिया में ॿियो प्यार करण वारो, चओ चओ ॿियो प्यार करण वारो ईअं कोन चए मां तोखे अमड़ जी मोहब्बत ॾियारण जे लाइ शेर थो पढ़ां। मुंहिंजी मिठड़ी मां तो में मुंहिंजो साह, जन्नत तुझे कदमनि में आ, जन्नत तुझे कदमनि में आ। जंहिंजो अमड़ सां प्यारा चओ मुंहिंजी मिठड़ी मां, मुंहिंजी प्यारी मां तो में मुंहिंजो साह, जन्नत तुझे कदमनि में आ, जन्नत तुझे। समय माण्हू वेठा आवाज कोने अमड़ ते तव्हांजी दिलि फिसे कान थी। अल्लाह अल्लाह ओ कदर कर नौजवान। भाग भाया तन जा भला थो, भाग भाया भाग भाया चौतन जा भला थो, भाग भाया तन जा भला थो, जन जो तो में साह, जन जो तो में साह, छो त जन्नत तुझे कदमनि में आ, जन्नत तुझे कदमनि में आ। मुंहिंजी मिठड़ी मां, मुंहिंजी प्यारी मां तो में मुंहिंजो साह, जन्नत तुझे कदमनि में आ। चो जन्नत तुझे अर्श अज़ीम ते पहुँचे थी, अर्श अज़ीम अर्शे अज़ीम ते पहुँचे थी, चो अर्शे अज़ीम ते पहुँचे थी, जल्दी तुझी दुआ, जल्दी तुझी दुआ, छो त जन्नत तुझे कदमनि में आ, जन्नत तुझे कदमनि में आ। मुंहिंजी जी जलमा, मुंहिंजी मिठड़ी मां तो में मुंहिंजो साह, जन्नत तुझे कदमनि में आ, जन्नत तुझे कदमनि में आ। जैसी ताई घर न मोटा, जैसी ताई जैसी ताई घर न मोटा, ॾिसंदी रहंदी राह।
याद रखी शर मुसलमान दुनिया जा केतरा भी रिश्ता हुजन पर आधी रात ते इंतजार जी जल मड़कंदी गस में निहारींदी मुझो बच्चो अञा कोन आयो मुझो बच्चो अञा कोन आयो ऐ नौजवान उन खां पहिरीं जो असां वागे रोंदो रही अमड़ हली वने अबो हलियो वने वो सिर्फ हसरत मां गोड़ा गाड़ी कदर कर पंहिंजे अबे अम्मा जो उन जे कदमन के चुम विया हलिया वापस कोन ईंदा कदर कर पंहिंजे अबे अम्मा जो जैसी ताई घर न मोटा चो जैसी ताई घर न मोटा निहारी वेठी राह जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ मुझी मिठड़ी माँ मुझी सुहनी माँ मुझी प्यारी अम्मा तो मैं मुझो सा जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ तुझे सबनी दुआ उनके रब तुझे सबनी तुझे सबनी दुआ उनके रब करे तो पूरो परवरदिगार जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ चौ मुझी मिठड़ी माँ तो मैं सुनी मुझो सा जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ तुझी ज़ियारत आए इबादत तुझी ज़ियारत तुझी ज़ियारत आगे इबादत अहीं बे अदबी गुनाह छो त जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ मुझी मिठड़ी माँ मुझी सुहनी माँ तो मैं मुझो सा जन्नत तुझे कदमन एक दफ़ो त ॾाढिया चओ अल्लाह अल्लाह मदीने जे मीर फरमायो कह फरमायो हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन ज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा मदीने जैसा ये फरमायो जहीं शख्स भी हुजूर जे पाक कलाम दे निहार मंजार जहीं शख्स भी आका ये को न फरमायो त मौलवी साहब हाफिज साहब पीर साहब वली साहब न मन जार कबर वालिदैहि जहीं शख्स भी पांजे अब्बे ऐं अम्मा जे कबर जी ज़ियारत कई
ज़ियारत कई औ अहदुहुमा या उन्हनि बिन्ही मां कंहिं हिकिड़े जे क़बर जी बि ज़ियारत कई कॾहिं कुल यौम जुमुअतिन हर जुमे जे ॾिहाड़े अम्मा जे क़बर ते वयो हर जुमे जे ॾिहाड़े बाबा जे क़बर ते वयो जन जी ज़ियारत कई आका करीम फरमायो गुफ़िर लहू अल्लाह ताला उन जा गुनाह मुआफ़ करे छॾींदो आहे कुतिब बर्रा न रुगी गुनाह माफ़ कंदो आहे पर मुझो अल्लाह अबे अम्मा जे क़बर जे ज़ियारत जे सदके में उन जो नालो पंहिंजे नेक बानन जे लिस्ट में लिखराए छॾींदो आहे अज़ीज़ाने मन गौर कर जहे अबे ऐं अम्मा जे क़बर जी ज़ियारत करण सां मुझो अल्लाह गुनाह माफ़ करे जे उन अबे ऐं अम्मा जे कदमन ते चुमियूं दी त मुझो रब छा ॾींदो याद रख नौजवान जी जल अमड़ ॾे खिली निहारण सां रब हजन जो सवाब ॾींदो दिल बर पीउ ॾे खिली निहारण सां मुझो अल्लाह मक़बूल उमरन जो सवाब अता फरमाए अल्लाह कुरान करीम में फरमायो फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा मुझे बेनियाज रब फरमायो कहे फरमायो बेनियाज रब फरमायो खबरदार थी जा अबे ऐं अम्मा के उफ भी न चइजा अबे ऐं अम्मा जो अदब रब कुरान करीम में सेखारे रहियो आहे 15 पारो कुरान जो खोल हाफिज मोहम्मद जेड़ा भलारा हाफिज अब्दुल मजीद जेड़ा जवान नेक सालिह बाना अल्लाह जा तवां जे गोठ में मौजूद समे कुरान करीम जा हाफिज हिते इन गोठ में असां जो मरहूम मगफूर सई इमाम अली दाहिरी अल्लाह ताला उन जे कब्र के जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग बनाए असां जो साथी दौरी मुंजा दोस्त अजीज इन गोठ सां ताल्लुक रखण वारो ऐं मुस्लमान जहे अब्बे ऐं अम्मा जे कब्र जे दीदार अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो अब्बे ऐं अम्मा के उफ भी न चइजा केडी कावड़ हुजई केडो तकलीफ हुजई परेशानी हुजई दर ते बीही करे परेशानियों छडे मूंड सुहणो करे दर खो अंदर पो अच जा अमड़ ते निगाह पवे मुझी जीजल अम्मा अस्सलामु अलैकुम पीउ ते निगाह पवे ओ मुझा दिल बर बाबा अस्सलामु अलैकुम सलाम वराए खिलण तुझो कम्मा हजन ऐं उमरन जो सवाब ॾियण मुझे करीम रब जो कम्मा अल्लाह ताला कुरान करीम में अब्बे ऐं अम्मा सां ताल्लुक तो सेखारे फला तकुल लहुमा उफ़िन अब्बे अम्मा जी आडो गाल्हाई त उफ भी न कुछ जा यानी जॾहिं तोखे घणी कावड़ हुंदी आहे पो या फूक अब्बे अम्मा जे साम्हूं न ॾिजा वला तनहरहुमा झिणक न ॾिजा अबो वरी वरी सॾु करे ईअं बाबा हाणे बस पोड़ी बस खबरदार थी जा अमड़ के पोड़ी न चेजा बाबे के पोढ़ो न चेजा रब कुरान करीम में तो फरमाए वला तनहरहुमा अब्बे ऐं अम्मा के झिणक भी न ॾिजा वकुल लहुमा कौलन करीमा जॾहिं उन्हनि सां ॻाल्हाई एतिरो नरम ॻाल्हाए जा जो तुंहिंजो ॻाल्हाइण जो आवाज़ उन्हनि जे आवाज़ खां मथां हूं न थी हिकायत बी आयत वख्फिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा अल्लाह ताला तो कुरान करीम में फरमाए पांजे अब्बे अम्मा जे साम्हूं ये रहमत वारा पर झुकाए रखजा इंसान के पर नाहन पर हे माहू हन हमेशा
हीअं थी नबी जा हीअं थी बीह जा आशिकन इनमा छा समझाणी ॾिनी आहे गौर कर पखी उॾामंदो आहे त पर खोलींदो आहे या बंदि कंदो आहे जवाब ॾियो खोलींदो आहे जहाज़ उॾामंदो आहे त पर खुलियल या बंदि जेके हलण वारा आहिनि जॾहिं बि परवाज़ कबो आहे त परनि खे खोलबो आहे जॾहिं वापसि अचबो आहे त परनि खे ॻाल्हि ॻाल्हि परनि खे बेनियाज़ रब क़ुरान करीम में तोखे हुकुम फरमाए रहियो आहे अगर तूं डॉक्टर हई दुनिया जे अंदर तुझी शोहरत आ तुझे शोहरत जा पर खुलियल हन डॉक्टर फलाणो फलाणो अगर तू ऑफिसर हई दुनिया जाडो तुझा परवाज जा पर खुलियल हन अगर तू बादशाह हई दुनिया में परवाज कर पर जदह जी जल अमड़ जे सामो अची हाफिज हई कारी हई मौलवी हई इल्म के छदे करे शोहरत के छदे करे जदे अमड़ ऐं अब्बे जे सामो पंहिंजा पर बंद कर यानी सब कुछ विसारे छॾ त मां छाया रुगी हिकड़ी ॻाल्हि यादि कर त जेकॾहिं ही दिलबर अम्मा ऐं मुंहिंजो सुहिणो बाबा न हुजे हा त अॼु मुंहिंजो वजूद ई कोन हुजे हा उन मावी पीउ जे साम्हूं अचण वक़्तु पंहिंजा लक़ब यादि न कजां पंहिंजो इल्मु यादि न कजां पंहिंजी शोहरत यादि न कजां पंहिंजी अमीरी आफीसरी यादि न कजां पाण खे ग़ुलाम सम्झी उन अबे ऐं अम्मा जे आॾो कंध हेठि करे बीहजां केरु थो फरमाए गला गला केरु थो फरमाए आखिर में अल्लाह ताला अब्बे ऐं अम्मा जे लाइ दुआ घुरण भी सेखारे थो वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा इन खां वधीक मुंहिंजो खुदा तोखे छा सिखे अल्लाह फरमाता है मुझा बाना जॾहिं अब्बे ऐं अम्मा जे लाइ दुआ घुरी कीअं घुर ईअं न त मौला अम्मा खे मुआफ़ कर न न ईअं न घुर मौला बाबे खे मुआफ़ कर मौला बाबे जा गुनाह माफ़ न न मौला कीअं घुरा गौर त कर क़ुरान जे मथां ओ अब्बे अम्मा खे नाराज़ करण वारा खुदा जो खौफ कर अल्लाह तो फरमाए दुआ गुरमा अल्लाह का रब्बिरहमहुमा ओ मुझा परवरदिगार रब मुझे अब्बे ऐं अम्मा ते रहम फरमा कियां दुआ घुर या अल्लाह मुझे अब्बे ऐं अम्मा ते रहम फरमाए कमा रब्बयानी सगीरा ओ मुझा मौला जियं नंढड़े लाको मुझो अब्बो अम्मा मूं ते रहम कंदा हुया मौला तू भी इएं ई उन्हनि ते रहम फरमा रब तो सिखारे कुरान में त अब्बे अम्मा ला इएं दुआ गुर ओ मुझा मौला जियं नंढड़े लाको मां नंढड़ो हुयुसि हज़ारे ॾोह करे अचां पाड़े वारा शिकायतूं खणी अचनि पर मुंहिंजी अम्मा चवे त मुंहिंजो बेक़सूर आहे मुझो बाबो चवे त बेकसूर आ ओ मुझा करीम रब जियां हज़ारे ॾोह मुझे अब्बे ऐं अम्मा कोन ॾिठा प्यारो ॾिनो ओ मुझा मौला तू बि मुझे अब्बे अम्मा ते ईअं रहम कर जियां नंढड़े लाको उन्हनि मुझे मथां रहम फरमायो इहा दुआ केर थो सेखारे चओ मुझो अल्लाह गला गला दुआ केर थो सेखारे बेन लफ्ज़न में चवा त अब्बे अम्मा जे ला रोज दुआ घुरण फर्जियत में शामिल थी वई न हाणे इहो फर्ज तू असां हूं त पूरो नथा करे सघूं हिकड़ो तरीक़ो सवलो मुझे मुस्तफा ॾसे छॾियो वो कहिड़ो सवलो तरीक़ो आहे जॾहिं न निमाज़ी निमाज़ पढ़ंदो आहे त निमाज़ में अतहियात दुरूदन खां पोइ छा पढ़ंदो आहे रब्बि जअलनी मुक़ीमस्सलात वमिन ज़ुर्रियती रब्बना वतक़ब्बल दुआ रब्बना ग़फ़िरली वलिवालिदैय वलिल मुअमिनीन यौम यक़ूमुल हिसाब ओ
ओ मुझा मौला मुखे भी नमाजी बना, मुझे बचड़न खे भी नमाजी बना। ओ मुझा करीम रब दुआन जे कबूल करण वारा मुखे भी मुआफ़ फरमाए, मुझे अब्बे अम्मा खे भी मुआफ़ फरमाए। या अल्लाह क़यामत ताईं अचण वारन ईमान वारन सभिनी खे मुआफ़ फरमाए। या बरकत कंहिंखे मिलंदी चो नमाज पढ़ण वारे खे, कंहिंखे मिलंदी ॻाल्हि नमाज पढ़ण वारे खे। अणपढ़ियल हई त छा थी पियो, पेश इमाम जे पोयां पढ़ंदे न, पेश इमाम पढ़ी त तुंहिंजी दुआ बि थी वई न। ऐं मुंहिंजा भाउ नमाज जी पाबंदी कर, अल्लाह ताला जे दरबार में सजदो कर, अबे अम्मा जो हक़ बि अदा कर, पंहिंजे रब जो हक़ बि अदा कर। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अॼु जो जेको मौज़ू हुयो वालिदैन जे निस्बत सां हुयो, जंहिं असांजे नौजवाननि इमाम बख़्श ऐं धणी बख़्श ॾाहिरीअ पंहिंजे बाबा साईं जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां हीअ महफ़िल कराई। इहो ई त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे उम्मत खे रब ॾाज ॾिनो आहे। सवाब जे लाइ महफ़िल थी मरहूम अब्दुर्रहीम जे। अॼु हिते केतिरनि जा अबो अम्मा बख़्शिजी विया, रुगी अबो अम्मा न पर तहां सां बि बख़्शिजी वियासीं। यकीनन याद रख, मुझे हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मम बकी मिन खशियतिल्लाह हत्ता यऊदल लबन फी ज़रअ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। ताजदार मदीना फरमायो त ॾुधल खीर वापस वञी सघे थो, लेकिन जह अल्लाह जे खौफ में मुझे महबूब जे इश्क में न बगोड़ा गाड़िया, उन्हनि जो गोड़ो ज़ाया नथो थी सके। क़यामत जे ॾिहाड़े ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐ गोड़ा गाड़न वारा पंहिंजे गोड़न जो कदर बुध। मदीने जे मीर फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम जे बाह खे ओला ॾींदो, पंहिंजो ताव ॾेखारींदो। हुजूर फरमायो, जिब्राईल मां मुस्तफ़ा जे दरबार में हिकिड़ो प्यालो खणी ईंदो, उन प्याले में पानी हूंदो। जिब्राईल चवंदो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु हिन प्याले में जेको पानी आहे, अॼु हथड़ा तो मुस्तफ़ा जा रुगी आंगुरियूं पाक बोड़े हीअं कंदो त जहन्नम जी बाहि पोइते हली वेंदी, अॻिते अचण जी ताक़त कान रखंदी। हबीबल करीमल फरमाए, जिब्राईल हिन प्याले में पानी छाजो आहे? हुजूर जाने पियो पर न पुछे त राज ज़ाहिर कीअं थिए। ऐ जिब्रील जी आका न प्याले में पानी छाजो आहे? मुझा महबूब जेके तुझा दीवाना परवाना अण ॾिठे पंहिंजे रब खां ड्रिना, अण ॾिठे तो मुस्तफ़ा सां प्यार करे रुना है, उन्हनि जे गोड़नि जो पानी आहे। ऐ अल्लाह जा बाना, जॾहिं ख़ुदा जी रहमत वसंदी आहे गुलनि जे मथां त कंडनि खे बि रंग लाईंदी आहे या न? कोन लाईंदी आहे। जॾहिं बाग़नि ते वसंदी आहे त भरमे जे ढेर किनो हूंदो आहे मूं जहिड़ो मिटीअ जो, त उन जे मथां बि वसंदी आहे या कान वसंदी आहे? त बस यकीन कर, अल्लाह जे घर में वेठा हूं, को न को हिते साहिबे दिल आहे तव्हां नेकोकारन भलारन मां, जंहिंजे करे अल्लाह अॼु तव्हां सां सभिनी खे मुआफ़ फरमायो इंशा अल्लाह ताला। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहा महफ़िल करण जो मक़सद ई इहो हूंदो आहे त इंसान में एहसास पैदा थिए। लेकिन मां पंहिंजी तकरीर ख़त्म करण खां त टाइम बि ॾाढो थी वियो, ख़बर ई कान पई, मालिक जी मर्ज़ी आहे। लेकिन मां पैगाम ज़रूर ॾींदुसि, छो त मां को प्रोफेशनल मौलवी न आहियां जो सिर्फ़ पंहिंजी मोल वाइपा वारो नमूनो ज़ाहिर कयां। मां ख़ासि तबलीग करण वारो हां, मुर्शिदन करीमन हज़रत महबूब सजण साईं दामत बरकातुहुल आली असांखे तबलीग लाइ हुकुम ॾिनो। हाफ़िज़ साहब चङी तरह सुञाणे, इन वीचारा दोस्त असांजा आलिम आहिनि, बा अमल नेक, आउं टको ई कोन लहां, पर यार जी उन्हनि खे जन जीव सेखारियो आहे। अॼु जेको दुनिया में हेतिरी इज्जत मिली रही आहे, हे मुंहिंजे इल्म जो कमाल न आहे, छो त पढ़ियो ई न आहियां। हे कमाल आहे उन कमाल वारनि जो जंहिं आंगुर कलब ते रखी यार जे दरबार में रजिस्टर्ड कराए छॾियो। सची हो अथव मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहो बेगुणो चइबो आहे जेको पंहिंजे मोहसिन जो गुण न ॻाए, उनखे बेगुणो चइबो आहे।
त हीअ ॻाल्हि ॿुध मुंहिंजे सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम 3 ज़मानतूं खयूं आहिनि घणियूं वरी चओ घणियूं मुझे हुजूर फरमायो 3 शयुनि जी मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां या रसूल अल्लाह कहिड़ियूं मुझे हुजूर फरमायो सब खां पहिरीं जेको अल्लाह जे राह में सदकात खैरात खुली दिल सां कंदो मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां उहो कॾहिं बि ग़रीब कोन थींदो ज़मानत कंहिं ॾिनी चओ मदीने जे ताजदार फरमायो छा जेको सदकात खैरात गरीबन के यतीमन के मिस्कीनन के बेवाहन के उन्हनि जी महल कंदो उन्हनि जा दुख दूर करण जी कोशिश कंदो मुझे मुस्तफ़ा फरमायो कॾहिं बि सुञो न थींदो नंबर 2 मुझे मदीने जे साईं फरमायो जेको मां मुस्तफ़ा जो उम्मती पंहिंजे भाव के हली वनी डोह मुआफ़ कंदो मां मुस्तफ़ा ऐलान तो कयां कॾहिं उन जी इज्जत घट कान थींदी वरी जुमलो तो दोहरायां गौर सां ॿुधो मुंहिंजा ॻोठ मोहम्मद रमज़ान ॾाहिरी वारो असां तव्हां नफ़्स जा ग़ुलाम थी विया नंढड़ी नंढड़ी ॻाल्हियुनि ते हिक ॿिए सां ॻाल्हाइण ॿोलाइण ख़तम हिक ॿिए ॾे अचण वञण ख़तम सलाम दुआ ख़तम ओ ख़ुदा जा बाना हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾे अगर अल्हम्दुलिल्लाह हिते ॻोठ में ख़ुदा कंदो कोई बि अहिड़ो माण्हू न हूंदो जेको पाण में कावड़ियल हुजे पर ख़ुदा न ख़ास्ता अगर को आहे त अगर न वज़ीर आला मुराद अली शाह हींअर अचे तव्हां मां अगर के ॿ भाइर या सौट कावड़ियल हन उनखे चवे मां तव्हां ॾे हली आयो हां पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी मूंखे इज़त ॾियो या न ॾियो साईं तुंहिंजो हुकुम खपे बाबा हिक ॿिए खे भाकुर पायो ईमानदारी सां ॿुधायो त विच में का बि ॻाल्हि कंदासीं ईमानदारी सां ॿुधायो चवंदो यार बड़ा वज़ीर आला हली आयो आहे उनखे इज़त ॾे तॾहिं जी इज़त ॾे साईं तुंहिंजो हुकुम खपे साईं भाकुर पातासीं छो अचण वारे जी इज़त कईसीं हाणे हिकिड़े पासे वज़ीर आला तो ॾे हली अचे हिकिड़े पासे मुंहिंजे मुस्तफ़ा जो पैगाम तो वटि पहुचे खुद फैसलो कर मदीने जे साईं फरमायो इहो न सोच त ॾोही केर आहे मदीने जे साईं फरमायो जेको हली वञी कंहिंखे मुआफ़ कर मज़ो त तॾहिं आन पेनू जेकॾहिं पिने आदत आहे पर जेकॾहिं बादशाह न्याज़ निवड़त करे त हुनजो अख़लाक चइबो आहे बेशक तू पलांद बिर करे सगी तो जवाब भी दई सगी तो ताकत भी तो वटा पर मज़ो तॾहिं जॾहिं दर खड़काए चवीसी यार ॻाल्हि ॿुध अॼु महबूब मुस्तफ़ा जी हदीस ॿुधी थम अॼु मां पंहिंजे आका खे राज़ी करण जे लाइ ॾोही तूं हई हिसाब किताब तोॾे आहे ॾियणो तोखे आहे वठी बि सघां पियो पर अॼु महबूब मदीने वारे मीर खे राज़ी करण जे लाइ अॼु मां तोॾे हली आयो हां मूं तोखे मुआफ़ कयो ख़ुदा जो कसम खणी थो चवां तूं फर्श ते मुआफ़ कंदे अर्श ते मुंहिंजो रब मलाइकनि जे साम्हूं नाज़ कंदो ओ मलाइको होॾे निहारियो तव्हां पे चयो त मई युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा मौला हे फसादिया हे हीअं हे हीअं रब चवंदो होॾे निहार केॾो न मुंहिंजो अज़ीम बानो आहे हली वञी हुनखे मुआफ़ कयो अथई ऐं मलाइको गवाह बणिजी वञो मां रब इनखे मुआफ़ बि करे छॾियो वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन मां अल्लाह इन जे अहसान खे क़बूल कंदे प्यार बि करे छॾियो गाल केतरी अजर केडो कुरान ते यकीन कुरान पढ़ा वल काज़िमीन अल गईज़ वल आफीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह तो फरमाए जन अंदर मां कढी छॾियो वल काज़िमीन अल गईज़ अंदर में जेकी कुछ कढी छॾियो नाहे रखणो वल आफीन अनिन नास माण्हुनि खे वञी मुआफ़ कयो रब तो चए वल्लाह ऐं अल्लाह चए थो मां अल्लाह युहिब्बुल प्यार थो कयां मुहसिनीन उन एहसान कंदड़ बाने सां जे हली वञी मुआफ़ कयो अचो त पंहिंजे घरनि खे बि जन्नत बनायो पंहिंजे ॻोठनि खे जन्नत बनायो पंहिंजे महले खे जन्नत बनायो छा रखियो आहे रुसण में छा रखियो आहे कावड़ में जॾहिं को मरी थो वञे पोइ त वॾा ॻोढ़ा त पोइ छा थींदो ॾुख वारो त ॾुख खणी वियो अचो त हिक ॿिए खे ख़ुशियूं ॾियूं अचो त हिक ॿिए खे प्यार ॾियूं अचो त हिक ॿिए जी इज़त करणु सिखूं जंहिंमें ख़ुदा बि राज़ी थिए मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा बि राज़ी थिए इंशाअल्लाह ताला ये कंदासी इंशाअल्लाह ताला ये कंदासी टियों नंबर मुझे करीम आका फरमायो जेको न माण्हुनि जाॾो हथ हीअं थो करे
जेको माण्हुनि जे आॾो सवाल थो करे मुझे करीम आका फरमायो मां मुस्तफ़ा ज़मानत ॾेई गवाही थो ॾियां त मुंहिंजो रब इन जे लाइ पंहिंजे रहमत जा दर बंदि करे छॾींदो आहे कॾहिं बि कंहिंजे आॾो हथ हीअं न कजां यादि रखी छॾ घुरणो थी उन यार खां घुर वो ॾियण वारो आहे अरे क्या देगा दौला देने वाला है मेरा मौला अगर दुनिया का घुरण सिखई टाइम घणो गुज़री वियो आहे हिकिड़ो जुमलो क़ुरान करीम जी आयत पढ़ा अल्लाह ताला हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे जंहिं वक़्त में उन जे पुट खे यूसुफ अलैहिस्सलाम खे अलॻि कयो हो रोआए रोआए पोइ जेॾी महिल वापसि कईंसि रोई दुआ घुरी मौला हेतिरो विछोड़ो अल्लाह फरमाए जॾहिं तुंहिंजो पुट न भाइरुनि सां वियो पे तो छा चयो हो फअख़ाफ़ अन यअकुलहु ज़िब मूंखे ख़ौफ़ आहे त मता मुंहिंजे बचिड़े खे को बघड़ न खाई वञे रब मयार ॾिनसि ऐं याकूब उन महिल तोखां मुंहिंजो कुर्ब विसरी वियो तूं ईअं चवीह त इहो ॾुख इहो ख़ौफ़ कढी करे तूं जेकॾहिं चवीह त मुंहिंजे बचिड़े जी हिफ़ाज़त करण वारो मुंहिंजो रब जो वेठो आहे त तोखां परे ई कोन कयां तो पंहिंजो ख़ौफ़ ज़ाहिर कयो मां रब तोखे करे ॾेखारियो त तुंहिंजे बचिड़े जी हिफ़ाज़त बि कयां थो पर रो त मां रब खे छो विसारियो थे ऐं मुस्लमान भाउ ओ मुंहिंजा यार अल्लाह जे आॾो घुरण सिख हुन खां घुरंदे आदत पइजी वेंदई पोइ आसरो हूंदी 500 फलाणो ॾींदो 1000 फलाणो ॾींदो 300 फलाणो ॾींदो हाणे तुंहिंजो दिलि ऐं दिमाग़ परावन दरनि ते अटकी पियो अञा हेॾो कोन आया अॾा छा ॾींदा तोखे सवन वारा उहो यार जॾहिं राज़ी थींदो आहे त कख जे हेठो लख ॾेई छॾींदो मिट्टीअ खे सोनो करे छॾींदो आहे छॾ ॿियनि दरनि खे हिक यार जे दर ते झुकी पओ मुंहिंजे क़ुरान पढ़ा अल्लाह ताला फरमायो वमन यत्तक़िल्लाह यजअलहु मख़रजा वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब अल्लाह फरमायो जेको मां अल्लाह खां डिॼंदो आहे मां रब उन जे लाइ वाटूं खोले छॾींदो हां वाटू मां रब खोलींदो हां वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब अहिड़ी जगह तो ॾींदो मांस जो ख़बर ई कान पवंदसि त किथां आयो आहे इंशाअल्लाह ताला दुनिया जाॾो हथ निधण को फैलींदो आहे तूं धणीअ साईं वारो आहीं उन महबूब जाॾो रो इंशाअल्लाह ताला मुंहिंजो करीम रब क़बूल फरमाईंदो त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अचो त गॾिजी करे पंहिंजे माहौल खे पुरसुकून बनायूं मुहबतूं वंडियूं प्यार वंडियूं शेकाने का जेको मज़ो प्यार में आ ओ कह भी शय में कोने को अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मरहूम मग़फूर अब्दुल रहीम दाहिरी जा गुनाह मुआफ़ फरमाइंदो अल्लाह ताला उन जे कब्र के जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग बनाइंदो जेके तव्हां सां हिन महफ़िल में गॾु थिया हो अल्लाह ताला सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाइंदो सभिनी खे मुंहिंजो रब हरमैन शरीफ़ैन जो दीदार नसीब फरमाइंदो व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इंशाअल्लाह ताला सलातो सलाम महबूब जा गुलाम आहियूं बिही पढ़ंदासीं पोइ अज़ान थींदी दुआ पोता करो सलातो सलाम थे इंशाअल्लाह ताला पोइ जेतिरा भी ख़त्म आहिनि इंशाअल्लाह ताला दुआ भी थींदी सलातो सलाम थींदो अज़ान थींदी नमाज पढ़ण खां पोइ इंशाअल्लाह ताला नंगर नियाज़ जो ज़रूर इंतज़ाम हूंदो असां बि मस्जिद में कंदासीं मता छो त या मौलवी साहब वेचारा त अलाए चाहींदा आहिनि अलाए कोन मूंखे ख़बर कान्हे का पर कम अज़ कम मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मुंहिंजी दिलि कॾहिं बि खाधनि जी शौक़ीन कोन हूंदी आहे न खाइण खे वधीक अहमियत ॾींदो हा पर दिलि चाहींदी आहे त जेको मस्जिद में संगत खे असां बि संगत सां गॾिजी खाऊं भले हुते बि साॻियो वञी खाऊं पर मौलवी साहब वियो अलाए छा खाधई सोन जा वर्क उते मोली वञी खाधा कोने को इन करे असां बि इंशाअल्लाह हिते मस्जिद में तव्हां सां गॾु नगर कंदासीं त उथो तो थी सलातो सलाम पढ़ूं ऐं उन खां बाद को सलाम शमाए बज़ में हिदायत पेला वो हमारे नबी हम उनके उम्मती वो हमारे
नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शम्अ बज़ में हिदायत पेला आसियों थाम लो दामने मुस्तफा आसियों थाम लो दामने मुस्तफा फिर पढ़ो रब की रहमत पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शम्अ बज़ में हिदायत पेला या इलाही सदक़े ज़िक्रे रसूल ये सलामे आजिज़ाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व